सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। सामीन रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां आऊं आहियां अव्हांजो मेज़बान जाफ़र मेमण। हिन वक़्तु आऊं डॉक्टर नबी बख्श बलोच हाल सिंधी ॿोलीअ जे बाअख्तियार इदारे में मौजूदु आहियां, जिते सिंधी ॿोलीअ जे बाअख्तियार इदारे तरफ़ां अॼु आलमी सतह ते मल्हाइजंदड़ मादरी ॿोलियुनि जे हवाले सां ज़बरदस्त प्रोग्राम रखियो वियो आहे। ऐं न रुॻो प्रोग्राम रखियो वियो आहे, पर हिन प्रोग्राम में सिंधी कंप्यूटिंग जे हवाले सां OCR जी जेका तयारी थी चुकी हुई, अॼु उनजो इफ़्तिताह पिणु कयो वेंदो ऐं तक़रीबन 20 जे अंदरि जेके किताब हिन इदारे जे तरफ़ां शाया थिया आहिनि उन्हनि जो महूरत पिणु थींदो। हीउ प्रोग्राम हींअर कोऑर्डिनेट करे पियो नसीर मिर्ज़ा, जेको ज़बरदस्त ब्रॉडकास्टर रहियो आहे ऐं शाइर ऐं मुख़्तलिफ़ सिंधी ॿोलियुनि में संदसि मञता आहे। नसीर मिर्ज़ा हिन वक़्तु मुखातिब आहे ऐं असां चाहियूं था त हिन प्रोग्राम जी जेका बि कार्रवाई आहे सा अव्हांजी समातनि ताईं रखूं। सियाहत जे वज़ीर जी हैसियत में अॼोकी क़ौमी कॉन्फ्रेंस जी सदारत जे लाइ असां दिलि जे गहराइनि सां पंहिंजे साईं सरदार शाह गुज़ारिश कयूं था त पाण स्टेज ते अचनि। अवां सभिनी जूं ताड़ियूं ऐं गॾोगॾु ऐं सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जे चेयरमैन मोहतरम साईं प्रोफेसर डॉक्टर अब्दुल गफूर वेमण साहिब, जिन खे गुज़ारिश कंदुसि त पाण अचनि। एज़ाज़ी महिमान जी हैसियत में असां सां गॾु मेंबर सूबाई असेंबली मोहतरम साईं फ़कीर दाद खोसो, ऐं दिलि जे गहराइनि सां खेनि अर्ज़ु कंदुसि त पाण स्टेज ते एज़ाज़ी महिमान जी हैसियत में असां सां गॾु वेहनि। अॼोकी तक़रीब जा ख़ासि महिमान प्रोफेसर डॉक्टर फ़तेह मोहम्मद बुरफ़त साहिब, जेके सिंध यूनिवर्सिटी जा वाइस चांसलर आहिनि, उहो कुझु देरि में असांखे जॉइन कंदा। ऐं ॿिए एज़ाज़ी महिमान जंहिंखे ॾिसणु असांजे अखियुनि जे लाइ इबादत, डॉक्टर सुलेमान शेख। मुल्ल महांगो कतरो सिकण शहादत असां इबादत नज़र नाज़ प्रिय जो सारी ज़िंदगी सरापा ख़िदमतुनि जो मुजस्मो डॉक्टर सुलेमान शेख। मुअज़्ज़िज़ हाज़रीन, असांजी अॼोकी तक़रीब जी सदारत करे रहिया आहिनि मोहतरम साईं सैयद सरदार अली शाह साहब। ख़ासि महिमान डॉक्टर सुलेमान शेख साहब, महिमान ख़ुसूसी जी हैसियत में प्रोफेसर डॉक्टर फ़तेह मोहम्मद बुरफ़त असांखे जॉइन कंदा। एज़ाज़ी महिमान जे तौर ते असांजा फ़कीर दाद खोसो असां सां गॾु आहिनि। आऊं अवां जी तवजो तलबगार आहियां। अखर पढ़ अलिफ़ जो, ॿिया वर्क सभु विसार, अंदरि तूं जार पनाह पढ़ंदे केतिरा, वखर सो विहाय जो पै पुराणो न थिए, वेचींदे विलात में ज़रो न थिए ज़ाय, साका हड़ हलाए जो आगे अॻियां उबई। मुअज़्ज़िज़ हाज़रीन, अभी सभु ॼाणो था त 21 फरवरी क़ौमी ज़ुबानुनि मादरी ज़ुबाननि जो आलमी ॾींहुं आहे। ऐं अवां सभिनी खे ख़बर आहे त 1999 में यूनेस्को मादरी ज़ुबानुनि जे आलमी ॾींहुं तौर ते हिन ॾींहं खे डिक्लेयर कयो आहे। इन ई रेफरेंस में
असांजे सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जे पारां 2 रोज़ा क़ौमी कॉन्फ्रेंस हिते मुनक़िद आहे। हिन कॉन्फ्रेंस में असांजा ॾेही स्कॉलर जेके मुख़्तलिफ़ ॿोलियुनि सां ताल्लुक़ रखनि था, असांजे सिंधी ॿोली ऐं ॿोलियुनि जे हवाले सां, मादरी ॿोलियुनि जे हवालनि सां, पंहिंजे तहक़ीक़ी मज़मूननि सां अवां जी आॾो पेश थींदा। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, भली देस परदेस सारा वसन, कॾहिं सिंध जी सींद मेरी न थिए, कॾहिं मोड़ तंहिंजा न मुरझाइजनि। असीं बिडाईअ जे सुर मारवीअ मां वाई अवां जी आॾो पेश कयूं था, जेके असांजे सिंध जा 2 अमुल माणिक ज़ुल्फ़िकार अली ऐं मज़हर हुसैन अवां जी आॾो पेश कंदा। अव्हांखे ख़बर आहे त बिडाईअ हुबुल वतनीअ जो तमामु तर जेको बि मैसेज आहे, पैगाम आहे, उहो मारवीअ में ॾिनो आहे ऐं चयो आहे त अलस्त बि रबिकुम, जॾहिं कन पियोम कालू भला कलबसी, तॾहिं तित चयोम तहीं वेर कयोम वचन वेड़ी चंसी। बिडाईअ जी सुभान अल्लाह वाई मारवी जे दास्तान मां ऐं असांजा 2 सुहिणा फनकार दौरे हाज़िर जा बिडाईअ जा फ़क़ीर ज़ुल्फ़िकार अली ऐं मज़हर हुसैन। सैयद चए संधियूं चित चुआं, सागाए तू सैयद चए संधियूं चित चुआं। ओ हिते ताल हुआ हर फल थे हिकड़े, उठी आयो ख़बर ई खरी, विसारे जुमवर खे पैजुम मुंद मरी। ओ वींदीअ उतवरी, ओ को ॾींहुं आहे कोट में जीलती, मारू मुंहुं न छॾींदा, सांगी मुंहुं न छॾींदा, वो मारू मुंहुं न छॾींदा, सांगी मुंहुं न छॾींदा। ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, हू अल्लाह, हू अल्लाह। मारू मुंहुं न छॾींदा, सांगी मुंहुं न छॾींदा, वो मारू मुंहुं न छॾींदा, सांगी मुंहुं न छॾींदा। ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, हू अल्लाह, हू छॾींदा, वो मारू मुंहुं न छॾींदा,
साॻी मूं न छॾींदा ला इलाहा इल्लल्लाहु ला इलाहा इल्लल्लाहु तुंहिंजी साराह था अदीम अब्दुल लतीफ़ चवे छिनी मुंहुं न छॾींदा साॻी मुंहुं न छॾींदा। ही हुआ असांजे दौरे हाज़िर जा बिटाईअ जे राग ऐं मौसीक़े ते हरफ़े आख़िर ज़ुल्फ़िकार अली ऐं मज़हर हुसैन असांजी इमदाद हुसैनीअ मारवीअ खे सलाम पेश कंदे असांखे ॿोलीअ जी अहमियत खे यादि ॾियारींदे चयो आहे त मिटी वास आहे मिटी आहे वन मिटी तन आहे मिटी आहे मन पुछो मारवीअ खां त छा आहे मलीर पुछो बेवतन खां त छा आहे वतन। अॼु वतन जी अहम निशानी अजरक ही असांजो अहम तोहफ़ो जो न अजरक जी अज़मत जो क़ाइल हुजे मुंहिंजे ॿोलीअ ॾे जेको न माइल हुजे उनखे चओ मुंहिंजी नगरीअ मां निकिरी वञे। अजरक जे तोहफ़े जे लाइ आउं चेयरमैन सिंधी लैंग्वेज अथॉरिटी मोहतरम साईं प्रोफेसर डॉक्टर अब्दुल गफूर मेमण साहब जिन गुज़ारिश कंदुसि त असांजी महफ़िल जे सदर असांजे महबूब दोस्त सैयद सरदार अली शाह साहब जी ख़िदमत में अजरक जो तोहफ़ो पेश कनि। अवां सभिनी जूं ताड़ियूं सदर महफ़िल खे महफ़िल जे मोहर खे अजरक जो तोहफ़ो। ऐं गुज़ारिश कंदुसि त पाण असांजी महबूब शख़्सियत डॉक्टर सुलेमान शेख साहब जी ख़िदमत में अजरक जो तोहफ़ो पेश कनि। डॉक्टर गफूर मेमण साहब। मुझी साॻी गुज़ारिश मेमण साहब जिन के त पाण फ़कीरदाद खोसो साहब जी ख़िदमत में अजरक जो तोहफ़ो पेश कनि। निहायत एहतराम सां गुज़ारिश मोहतरम साईं डॉक्टर सुलेमान शेख साहब जिन के त पंहिंजनि ख़ूबसूरत मुबारक हथनि सां अजरक जो तोहफ़ो डॉक्टर गफूर साहब जिन के पारां असांजी ख़्वाहिश है। आया आस थिया मुबारो चात भंभोर में पसी पहर पुन्ह जी नसी नेण ठरियाम गूंदर विसरियाम सुखन शाखूं मुकियूं। ऐं अवां सभिनी जी आजियां जे लाइ आउं चेयरमैन सिंधी लैंग्वेज अथॉरिटी पंहिंजे दोस्त पंहिंजे साथीअ जंहिं पंहिंजे क़याम पंहिंजे मुख़्तसिर इन जेका हुनजी हिन टेन्यूअर आहे उन में जेके ख़िदमतूं कयूं आहिनि उन्हनि सभिनी जी अवां जी ताड़ियुनि सां आजिया मोहतरम साईं डॉक्टर प्रोफेसर अब्दुल गफूर मेमण साहब। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जना कर थियाम साञा सिपरीन सी तरह कर तिर जेतिरो वेल न विसरियाम अंदर रूह रहियाम सजण ओताकू करे। निहायत इज़त ऐं एहतराम सां जनाब सरदार अली शाह साहब वज़ीर सकाफ़त ऐं सियाहत, जनाब फ़कीरदाद खोसो साहब MPA सिंध असेंबली, जनाब डॉक्टर सुलेमान शेख साहब ऐं हाल में वेठल सभई साञावंद दोस्तो साथियों सिंधी ॿोली जो बाख्तियार इदारो तव्हां सभिनीनि खे भलीकार चवे थो। हिन अहम मौक़े ते आउं सभिनीनि आयल दोस्तनि स्कॉलरनि दानिश्वरनि ऐं साफ़िन जो थोराइतो आहियां जिन असांजी कोठ खे मस्बत मान ॾिनो ऐं पंहिंजो क़ीमती वक़्तु असांखे ॾिनो ऐं हिन कॉन्फ्रेंस में शिरकत कई आहे। अॼोको ॾींहुं मादरी ॿोलियुनि जे हवाले सां आलमी ॾींहुं करे मल्हायो थो वञे ऐं हिन ॾींहं जो मक़सदु इहो आहे त सभिनी खे पंहिंजी ॿोली ऐं कल्चर जे मुतलिक़ जागरता ॾिजे। सिंधी ॿोली जो बाख्तियार इदारे तरफ़ां हीउ ॾींहुं मल्हाइण जी रवायत 16 सालनि खां जारी आहे जंहिंजो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त असां सिंधी ॿोलीअ खे पाकिस्तान में क़ौमी ॿोली बनाइण जी जिदोजहद में शामिल आहियूं। ऐं अॼु जी हिन 2 रोज़ा कॉन्फ्रेंस में असां वटि पाकिस्तान जे 5 अहम ॿोलियुनि जे स्कॉलरनि असां हिन कॉन्फ्रेंस में शिरकत कई आहे जेकी मादरी ॿोलियुनि जी अहमियत सां गॾु पंहिंजी ॿोली जी सूरताल ते रोशनी विझंदा, जंहिंजो मक़सदु इहो आहे त असां पाकिस्तान जे सभिनी ॿोलियुनि सां भाईचारो क़ाइमु करणु था चाहियूं। असां चाहियूं था त ॿोलियुनि जी गॾियल कंपेरेटिव स्टडी थिए, रिसर्च थिए त जीअं बरे सगीर जी सभ खां पुराणी सिंधी ॿोली
जंहिंखे मान मिले ऐं उन जे बुण बुनियाद बाबति का अॻिते वाधारो थिए। सिंधी ॿोलीअ जो बाख़्तियार इदारो सिंधी ॿोलीअ जे हवाले सां क़ाइमु थियल आहे, जंहिंजा बुनियादी मक़सद सिंधी ॿोलीअ जो फ़रोग़ यानी प्रमोशन ऑफ सिंधी लैंग्वेज, सिंधी ॿोलीअ जी सिख्या ऐं सिंधी ॿोलीअ जो इस्तेमालु ऐं दुरुस्त इस्तेमालु शामिल आहिनि। हिन इदारे जा 16 शोबा आहिनि जिन में 100 खां मथे मुलाज़िम कमु करे रहिया आहिनि। हिन इदारे जी सरबराही मूं 14 अक्टूबर 2016 ते संभाली ऐं हिन मुख़्तसिर अरसे में उन्हनि बुनियादी मक़सदनि खे हासिल करण लाइ हिननि 4 महीननि में मूं जेके कम सरअंजाम ॾिना आहिनि उहे तव्हांजे साम्हूं आहिनि। के नवां कम शुरू कया आहिनि ऐं के साॻिया आहिनि जिन खे अॻिते असां खणी पाया तकमील ताईं पहुचाइण जी कोशिशि करे रहिया आहियूं। असां सम्झूं था त अॼु जे दौर में ॿोली खे जदीद दौर जी डोड़ में शामिलु करण लाइ जेके उपा वठणु घुरिजनि उन्हनि में कंप्यूटिंग इंजीनियरिंग अहम शोबो आहे। सिंधी ॿोली खे दुनिया जे जदीद ॿोलियुनि जे सिफ़ में बीहारण लाइ अॼु असां सिंधी ॿोलीअ जो OCR यानी ऑप्टिकल कैरेक्टर रिकॉग्नाइज़र कंप्यूटर ते सिंधी अखर शनासी जो इफ़्तिताह करे रहिया आहियूं। इहो अहम सॉफ्टवेयर आहे। सिंधी ॿोलीअ जे बाख़्तियार इदारे जे महिनती ऑफिसरनि जनाब मोहतरम फयाज़ बुरड़ो साहब, मैडम अनीस ऐं आउट रिसोर्सिस मोहतरम साइमा अस्कर वॾी महिनत खां पोइ हिन रिथा खे अमली रूप ॾिनो आहे जंहिंखे अॼु असां पधिरो करे रहिया आहियूं। सिंधी ॿोलीअ जी कंप्यूटिंग बाबति सिख्या जो प्रोग्राम अॻु में ई हलंदड़ आहे ऐं इदारे जी IT शोबे में हर रोज़ हिन जी सिख्या जा क्लास हलंदा आहिनि जंहिंसां सिंधी ॿोली ऐं सिंधी कंपोज़र तयारु थी रहिया आहिनि। इदारे जे ऑडियो विज़ुअल शोबे खे वधीक फ़ाल कयो वियो आहे। इदारे जे हवाले सां हिकु डॉक्यूमेंट्री दस्तावेज़ी फिल्म तयारु कई वई आहे। सिंधी ॿोलीअ में हवाले लाइ नायाब लेक्चर ऐं सेमिनार, वीडियो कैसेटूं, DVDs मुख़्तलिफ़ तरीक़नि सां मुंतक़िल करे असां ऑनलाइन करे रहिया आहियूं। इदारे जी पब्लिकेशन शोबे खे वधीक मुतहरिक कंदे असां अॻिते इन जा केतिरा ई किताब ऐं केतिरियूं रिसर्चूं पब्लिकेशनूं शाया करे चुका आहियूं। हिन 4 महीननि जे मुख़्तसिर अरसे में तक़रीबन 20 खां वधीक किताब असां शाया करे चुका आहियूं। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हिन वक़्तु मार्केटिंग शोबो जेको असांजो आहे उहो तमामु घणो फ़ाल थी चुको आहे ऐं हिन 4 महीननि जे मुख़्तसिर अरसे जे अंदरि असां तक़रीबन 40 लख जा किताब सेल करे चुका आहियूं। जेके इदारे जे अंदरि मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट हलंदड़ आहिनि उन्हनि में इंसाइक्लोपीडिया जो प्रोजेक्ट हली रहियो आहे। तक़रीबन 10 जुल्द जंहिंजा कंप्लीट थी चुका आहिनि ऐं 11 जुल्द उन इंसाइक्लोपीडिया जो तयारु आहे। डिक्शनरी बोर्ड जेको मुफ़सिल सिंधी लुगत जे नाले सां असां वटि मौजूदु आहे जंहिंमें 2 जुल्द छपजी चुका आहिनि, 3 पब्लिशिंग में वञण जे लाइ तयारु आहे ऐं 4 जी तयारी हली रही आहे। हिन इदारे जे अंदरि असां पंहिंजे वतायर पंहिंजे सतायर जेका बि कोशिशूं आहिनि हद में रही करे, जेके माली वसीला आहिनि इन्हनि में रही करे असां पंहिंजूं पूरियूं करे रहिया आहियूं। हिन शोबे जे अंदरि तव्हां थोरे अरसे में जेको असां कम कया आहिनि उन्हनि में असांजी वतायर कोशिशि इहा आहे त असां वधि में वधि प्रोजेक्ट अहिड़ा आणियूं जेके आम माण्हुनि ताईं असांखे पहुचाए सघूं। मसइलन सिंधी ॿोली जो ट्रेनिंग प्रोग्राम असां ज़िले वाइज़ करे रहिया आहियूं। सिंधी ॿोलीअ जी सिख्या जे लाइ सहाफ़ी, स्कूल टीचर्स उन्हनि खे सही सिंधी ॿोली लिखण ऐं सेखारण जा प्रोग्राम ज़िले सतह ते असां करे रहिया आहियूं ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वञी करे उन्हनि खे सेखारे रहिया आहियूं। तव्हां यकीन रखिजो त हीउ इदारो महफ़ूज़ हथनि में आहे ऐं हिन इदारे जे माली बेक़ाइदीन खे मुकमल तौर सां रद्द कंदे हीउ इदारो अॻिते वधंदो, तरक़ी कंदो ऐं तव्हांखे असां इहो यकीन ॾियारियूं था त असां सिंधी ॿोलीअ जे लाइ जेके बि कोशिशूं पुॼी सघंदियूं, जेके बि असांखां महिनतूं पुॼी सघंदियूं उहे पंहिंजो वधि में वधि असां कंदासीं। शाह लतीफ़ जिन बैत सां त ई न माण्हुनि रीत जे सेण मोटाइनि सोन ते, अची उमिरि कोट में कंदीअसि कान कुरीत, पखनि जी प्रीत माड़ीनि सी न मटियां। तव्हां सभिनीनि जी महिरबानी। पखनि जी प्रीत माड़िन सी न मटियां। चेयरमैन सिंधी लैंग्वेज अथॉरिटी मोहतरम साईं प्रोफेसर
डॉक्टर अब्दुल गफूर मेमण साहब अवां जी आजियां सां गॾु सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ जे जेके कमनि आहिनि उन जे हवाले सां पंहिंजी कारकर्दगी ऐं मुस्तक़बिल जे प्रोग्रामनि खां अवां खे आगाह करे रहिया हुआ। संदन गुफ़्तगूअ में हिकिड़ो नालो यकीनन त अवां उन ते गौर कयो हूंदो, मुंहिंजो ज़ाती दोस्त जंहिंखे हाणे प्रेज़ेंटेशन ॾियणी आहे। ऐं सिर्फ़ु उन जे लाइ इहो त चई सघां त जीअं शमशेर उल हैदरीअ चयो आहे त नज़र जी ॻाल्हि ज़ुबान सां कजे त कीअं कजे, इहा ई ॻाल्हि जहां सां कजे त कीअं कजे। हीअ ज़ुल्म आहे असां सां अवां जी महफ़िल में, अवां जी ॻाल्हि अवां सां कजे त कीअं कजे। सिंधीअ में मुहावरो आहे त हुन सां ईअं पियो कयो जीअं बुरड़ो करे ॿारनि सां। हिन दौर में हिकु नौजवान माजिद भुरगड़ी साहब जी मोहबत ऐं सोबत में असांजे साम्हूं आयो आहे, जेको जीअं बुरड़ा ॿारनि सां कंदा आहिनि हू कंप्यूटर ऐं सॉफ्टवेयर सां करे रहियो आहे। ऐं जीअं ई कंहिं सॉफ्टवेयर जो हू सोचे थो उतां वायरस भॼणु शुरू थी था वञनि। सिंधी लैंग्वेज अथॉरिटी खे फ़ख्रु हासिलु आहे त हुन वटि हिकिड़ो इंतिहाई बासलाहियत ऐं हुनजी पहिरीं प्रेज़ेंटेशन ई जॾहिं सरदार शाह साईं जिन हिते पंहिंजी पहिरीं विज़िट वक़्तु हुनखे ॾिठो त बेहद मुतासिर थिया त असांखे माजिद भुरगड़ी साहब खां पोइ सिंध खे फ़ख्रु आहे त हिकिड़ो अहिड़ो नौजवान आहे जेको कंप्यूटर सां ईअं ई रांदि खेॾे थो जीअं बुरड़ा ॿारनि सां खेॾंदा हुआ। ऐं अमर फयाज़ ऐं हुनजी टीम खे गुज़ारिश कंदुसि त अचनि ऐं अखर शनास जी जेका हीअ सॉफ्टवेयर आहे उन जे हवाले सां अव्हां खे आगाही ॾियनि। अमर फयाज़ बुरड़ो। ऐं गुज़ारिश कंदुसि पंहिंजे दोस्त नियाज़ पवर साहब जिन खे त एज़ाज़ी महिमान जी हैसियत में असां सां गॾु स्टेज ते अची विया आहिनि। अमर फयाज़। कुर्ब नसीर लतीफ़ जो हिकु बैत आहे, हुनजो आख़िरी जेको मुहावरो आहे, जेका सिट आहे, मां सम्झां थो त असांजे इन सफ़र जे लाइ मुंहिंजी इन शाहिद आहे ऐं असांजा जेके अज़्म आहिनि उहे इन हिकु सिट में आहिनि त कचो लायां कुर केचां रे जेवरां। केच उहा मंज़िल आहे जंहिं तरफ़ असां ॿोली ऐं पंहिंजे क़ौम जो मुस्तक़बिल वठी था वञूं ऐं उन ते जेका असांखे आलमगीर नमूने सां जेका ताक़तवर क़ौमूं, मज़बूत ऐं बरजुस्तियूं ॿोलियूं जंहिं जॻह ते सॼी दुनिया में आहिनि, तोड़े जो सिंधी ॿोली कंहिं स्टेट कंहिं मुल्क जी का स्टेट ॿोली न आहे, पर उन जॻह ताईं पहुचाइण में उन जा सभु जेके तौर तरीक़ा सलीका आहिनि उन्हनि ताईं ॿोलीअ खे पहुचाइण में वसो न घटाईंदासीं। अज़मी इहो आहे त कचो लायां कुर, मां पंहिंजे कबीले जे मथां टिको लायां, जेकॾहिं मां पंहिंजे मक़सद खां मां थोरो बोर ते मां पोइते मोटी पवां, सो अॻिते वधंदासीं। 2015 में मां लैंग्वेज अथॉरिटी जॉइन कराई वई। 2015 जे जनवरीअ में पहिरीं तारीख़ ते डॉक्टर फहमीदा हुसैन ऐं साईं ताज साहब जिन मूं वटि आया, मूंखे हेॾे वठी आया। 21 फेबरवरी यानी 1 महीनो 21 ॾींहं उन्हनि में जेका पहिरियों जेको हिदायत नसीर साहब बि हुयो ऐं जेका साईं मोहम्मद इब्राहिम जोए साहब जे लाइ जेका 7 साल जशन मुनक़िद करायो वियो हुयो, उन में मां पहिरीं प्रेज़ेंटेशन ॾिनी, पर मुंहिंजी नज़र हुई त इन 21 तारीख़ ते यानी 1 महीनो 21 ॾींहंनि में कुझु करिणो आहे, कुझु करे रहणो आहे। ऐं ॾींहुं राति हिकु करे जेका पहिरियों हिते असां प्रोग्रामनि जा इफ़्तिताह करायासीं त 1 साल मस गुज़रियो हुयो त वरी रिजेंट प्लाज़ा में एशिया ॿोलियुनि में, मुंहिंजे ख़्याल में सिंधी ॿोली आहे ख़ुशनसीब ॿोली आहे जो पूरी एशियाई ॿोलियुनि में वॾो ऑनलाइन लफ़्ज़नि जे लुग़त जो ज़ख़ीरो सिंधी ॿोलीअ खे मिलियो। 6.5 लख लफ़्ज़नि खां मथे, जंहिं ते डॉक्टर सरमद हुसैन जेको उर्दू कंप्यूटिंग जो सरमोड़ माण्हू आहे, उन चयो त सिंधी ॿोली ख़ुशनसीब आहे जो सिंधी ॿोलीअ खे अहिड़ा इदारा मिलिया आहिनि, अहिड़ा माण्हू मिलिया आहिनि। ऐं वरी 1 साल को नथो पियो थिए त वरी OCR रिलीज़ थिए थी। पर मुंहिंजा साईं, इन जे पोयों मां हिकिड़ी शइ ज़रूरु चवंदुमि त जॾहिं हे माण्हू मूं वटि आया हुया, डॉक्टर फहमीदा ऐं साईं ताज, उन वक़्तु मां कराची जेका यूनिवर्सिटी में हेड ऑफ डिपार्टमेंट हुयुमि ITA में, मूं वटि 2 प्रपोज़ल हुया। हिकु एग्ज़ेक्ट जो जेको मूंखे एग्ज़ेक्टिव मेंबर हुयुमि, मूंखे पिया चवनि एग्ज़ेक्टिव मैनेजर अची थी थो, 4.5 लख रुपया पघार, गाॾी इंश्योरेंस हीअं। मूंखे मुंहिंजी यूनिवर्सिटी चेयरमैन जो उहिदो पई ॾे, 2.5 लख रुपया पघार। मैडम फहमीदा ऐं ताज साहब ॾाढी आहिस्ते नमूने सां मूंखे चयो 3 लख रुपया पघार ॾींदासीं। 4.5 लख, 3 लख, 3 लख।
मां पंहिंजे मरहूम बाबा ॾे वियुमि, जेको मां सम्झां थो त मुंहिंजे मथे ते हुनजो हथु न हुजे त अॼु मां तव्हांजे साम्हूं ईअं न ॻाल्हाए सघां। लतीफ़ जो हाफ़िज़, उनजे साम्हूं जॾहिं ॻाल्हि रखियमि, साईं रसूल जो दर्स सुञाणे गुज़ारे वियो। हाणे उनखे चयुमि हीअं ॻाल्हि आहे, 2 मिंट तरसी मूंखे चई लतीफ़ सां प्यार करे थो, मां कंदो आहियां। जे बुख मरींदो या गुंदियुनि में अटो खपी वियो आहे या वञी लैंग्वेज अथॉरिटी जॉइन कर, 2 सालनि में एॾी इज़त मिलंदई जो इहो पैसो कुझु कोन थींदो। ऐं अॼु मां 2 सालनि खां पोइ जॾहिं मां अॼु हिन जॻह ते बीही, अब्दुल माजिद भुरगड़ी साहिबु जॾहिं राति मूंसां फ़ोन ते ॻाल्हायो त सच ते मां रोई पियो हुयुमि, दिलि करे छॾियो, हे OCR बाबा जे नाले ते मां इंसाफ़ थो पियो कयां। सो मां सम्झां थो त अॼु मुंहिंजे आसमान मां जेकॾहिं मूंखे किथां दुआउनि जो सॾु मिले थो पियो त सिंधी ॿोलीअ जो OCR मां पंहिंजे हिसाब सां मां हमज़ा अली OCR करे छॾियो आहे, जेको सिंधी लैंग्वेज अथॉरिटी प्लेटफॉर्म तां जो असां सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ जे मथे ते इहो सरखाव पर लॻो। नंढड़ो तारफ़ OCR जो सिर्फ़ु एतिरो ई थी सघे थो त तव्हांजे साम्हूं जॾहिं सिंधीअ जो को जुमिलो अचे थो लिखिजी त तव्हां पढ़ी सघो था। कंप्यूटर खे तव्हां तस्वीर मां सिंधी ॿोली पढ़ायो था। मशीन जॾहिं सिंधी ॿोलीअ जा अखर सुञाणे पढ़े तस्वीर मां ऐं पोइ एडिट करे तव्हांखे ॾेई सघे। सिंधी ॿोलीअ जा साईंअ खे मूंखां वधीक ख़बर हूंदी, 40,000 किताब हूंदा, 30,000 किताब हूंदा। जेकॾहिं 44 लख किताब ब्रिटिश लाइब्रेरीअ जा गूगल ऐं गोरीड्स वारनि जे तवसुल सां सॼी दुनिया में 2018 खां पहिरियों वञनि था ऑनलाइन, त जेको सिंधीअ जो अनमोल जेको खज़ानो आहे इनखे सॼी दुनिया ताईं पहुचाइण में असांखे कहिड़ो मथे जो सूरु आहे। छा असां इहो सॼे जो सॼो असां रिकम्पोज़ कंदासीं? ईअं न थींदो। इनखे हिकु मशीन जे थ्रू गुज़ारींदो, इहो सॼे जो सॼो अदब, सॼे जो सॼो जेको बि अदब आहे हिकु पल में ट्रांसफर थी तव्हांजे टेक्स्ट में अची वेंदो। सॼी दुनिया में सभिनी माण्हुनि खे 24 कलाक मिली सघे थो। सिंधी OCR जो जेको वॾे में वॾो बेनिफिट आहे, सिंधी OCR जे करे जेको सिंधी ॿोलीअ में जेको सभ खां वधीक फ़ाइदो थिए थो पियो, इहो आहे त तव्हांजो तारीख़ी अदब उमिरि ख़िज़रीअ में मिली क़यामत ताईं महफ़ूज़ थी वञे थो पियो। तव्हां इहा शइ विसारे छॾियो त किताब कबटनि में बंदि थींदा, सुरो खाई वेंदुनि। हे दुनिया जे क्लाउड में सॼी दुनिया में 24 कलाक हर जॻह ते एक्सेस थी सघंदा इन OCR जे करे। थिए छा थो, तव्हांजा किताब जेकॾहिं को बि किताब आहे तव्हां हुनखे स्कैन था कयो, उहो स्कैन थियल जेका तस्वीर आहे उनखे बटण था आणो त हुन तस्वीर मां सॼे जो सॼा अखर रोड़जी टेक्स्ट जे शकल में हलिया था वञनि। 3 तस्वीर तव्हां ॾिसंदव, उन में टेक्स्ट में वापसि अचणु, यानी पोइ तव्हां कॉपी करे सघो था, एडिट करे सघो था, पोइ टुकड़ो खणी सघो था पिया, इंटरनेट ते रखी बि सघो था पिया, ताकि गूगल ऐं ॿियूं सर्च इंजिनियूं हुनखे सर्च करे सघनि। हिकिड़ी चमाट न आहे, मां पंहिंजे लाइ मां चमाट सम्झी हुई। पीर हिसामुद्दीन राश्ती साहिबु, सिंध जो तमामु वॾो नालो। गूगल में तव्हां वञी ॾिसो, पीर हिसामुद्दीन राश्ती साहिब जूं सिर्फ़ु 3 लिंकूं मिलनि थियूं। जदीद कॉर्पोरेट दुनिया में चवंदा आहिनि जेकॾहिं मार्केट आहे त तव्हांजो सच आसमान ते रुलंदो, घुमंदो, सॼी दुनिया हुनखे एक्सेस कंदी। ऐं जेकॾहिं तव्हां वटि मार्केटिंग में उहा जेका हिकमत अमली आहे न आहे, पोइ लतीफ़ बैद पाण चई कुंड में वेही रहंदासीं। जंहिंमें लतीफ़ साहिब चयो पलह पायो सच आछींदे लॼ मरां, अक्सर ईअं थींदो आहे। मां सम्झां थो त हे इन जे करे असां सिंधी अदब खे जेको पोइते रखियोसीं, इहो ई सबबु आहे जो ऑनलाइन असांजे मुख सरमोड़ असां हिकु सिंध जा जेके मुहसिन आहिनि उनजो का डेटा अॼुकल्ह कोन थी पियो मिले। शाबस आहे कुझु दोस्तनि खे जेको विकीपीडिया आहिनि ते पेजिस ठाहिनि था पिया। सो उन्हनि सभिनी खे वरी ईअं कॉपी टेक्स्ट करे तव्हां गूगल में था आणो, ब्लॉगरनि में था आणो, वेबसाइट में था दाख़िल कयो, जितां इहे सॼी दुनिया जा माण्हू पोइ उनखे एक्सेस था पिया कनि। हिकु वॾे में वॾो फ़ाइदो जंहिंजो ख्वाबु आहे, ऐं मां इहो जितां वाइदो थो पियो कयां 2 सालनि में थी वेंदो, उहो इहो। ऐं सॼी नीमो ते मूंखे यकीन आहे चीनी पाकिस्तान में काहे पिया। हाणे चीनी माण्हू पंहिंजे मोबाइल जे ज़रिए सिंधीअ जो को बोर्ड था ॾिसनि, हो कैमरा जे मदद सां तस्वीर वठंदा, बटण दॿाईंदा, बोर्ड जी तस्वीर, बटण हणंदा, उन मां अखर रोड़जी वेंदो, चीनीअ में तर्जुमो थी वेंदो, हुननि खे ॿुधाईंदो त हेॾे खिपरो जो रस्तो आहे,
हेॾे कराची जो रस्तो हुनखे कंहिंखां पुछण जी ज़रूरत न पवंदी छड़ो चीनी न दुनिया जे लॻभॻि 261 ॿोलियुनि में ऐं इनशाला इहो 2 सालनि में करे वेंदा छो त इहे असांखे इहो ई आहे जेको आख़िरी तव्हां स्लाइड में ॾिसो था पिया हिसो OCR जो हिकु वॾो फ़ाइदो इहो हूंदो आहे तर्जुमनि में मदद ॾेई वठंदो 2010 में डॉक्टर सरमद हुसैन जन सेंटर ऑफ लैंग्वेज इंजीनियरिंग जे पासे खां 1 साल जो प्रोजेक्ट मिनिस्ट्री ऑफ इंफॉर्मेशन टेक्नोलॉजीअ खे ॾिनो 2 करोड़ रुपयनि ते 1 साल इहो जेको पहिरियों पेपर अथव इहो ऑनलाइन अथव तव्हां जेको अवां ॾिसंदव न इहो ऑनलाइन पेपर आहे उन में सभु शयूं लिखियूं पियूं आहिनि 1 साल गुज़रियो हुननि चयो असांखां न थी सघंदो लिहाज़ा असांखे 5 करोड़ ॿिया बि ॾिना वञनि ऐं इन सां गॾोगॾु माण्हू केतिरा रखिया विया 16 PhD 30 हाई क्लास जा मास्टर ऑफ कंप्यूटर साइंस जा उनमें 22 ॼणा आउटसोर्स हुया के लंदन में वेठा के ऑस्ट्रेलिया में वेठा के अमेरिका में वेठा हुया नेक्स्ट प्लीज़ उहो 1 साल जो जेको मुद्दो आहे वरी 3 सालनि जो ॿियो मुद्दो वधायो वियो 4 साल गुज़रिया तॾहिं वञी डिसंबर जे 2015 में हुननि हिकिड़े फॉन्ट जो OCR रिलीज़ कयो जेको अॼु हुनजो ऑनलाइन आहे नेक्स्ट प्लीज़ अरबी OCR दुनिया जो वॾे में वॾो ख़तरनाक तरीन OCR अरबी ऐं मां इहा तव्हांखे ॿुधाईंदो हलां सिंधी अञा वधीक ॾुखियो आहे अरबी OCR मिनिस्ट्री अरबनि जी 7 करोड़नि खां वधीक रक़म कढी ॾे थी पई 6 PhDs वेठा आहिनि इहो सॼो अथव ऑनलाइन ते पियो अथव न करे सघिया गूगल जे विजन खे ठीको ॾिनो वियो अॼु अरबीअ जो OCR गूगल थी संभाले अरब न ठाहे सघिया जॾहिं असां सिंधी OCR में हथ विधासीं त गुज़िरियल 1.5 साल जो पघर 1.5 साल जी निंडुनि जो फिटणु मसल स्पाज़म मां ट्यूमर विसाए छॾियो शायदि इन OCR जे करे मूंखे रेडिएशन जी ज़रूरत न पई जॾहिं मूंखे ट्यूमर बि आहे सभिनी दोस्तनि खे ख़बर आहे पर ॾींहुं राति महिनत करे वञी इन जॻह ते पहुता आहियूं जो अॼु मां कंधु मथे खणी पंहिंजे दोस्तनि अनीस उबैद साइमा फहद जन करे इन जॻह ते पहुतो आहे त ही पहिरियों अरबी ॿोलीअ जे स्ट्रक्चर ते OCR आहे जेको तव्हां 4 इंचनि जे मोबाइल स्क्रीन ते खोले सघो था घटि स्क्रीन जेका घटि स्पीड आहे उन ते बि एक्सेस करे सघो था पिया मज़े जी ॻाल्हि आहे पहिरें ई फॉन्ट में असां 3 फॉन्ट विधा अञा मज़े जी ॻाल्हि साइज़नि जे ॾचे खां कढी छॾियो आहे ऐं ख़तरनाक हिकिड़ी ॻाल्हि जेका कंप्यूटिंग में असां छॾींदा आहियूं हिन सिस्टम जे करे सिंधी ॿोलीअ खे मशीनी दिमाग़ में विझी छॾियो आहे जंहिंखे असां न्यूरल नेटवर्क था सॾियूं सिंधी ॿोली घटि में घटि हिन जे करे न्यूरल में वई आहे नेक्स्ट प्लीज़ OCR सिंधीअ जो ॿार पैदा थियो आहे सो हिन मूं कतई तौर ते इहा उमेद न रखिजो तव्हांजा सभु फॉन्ट खणींदो हींअर मशीन खे असां हेरियो आहे त उहो इहो ॾिसी आहे तस्वीर पई थी इहा तस्वीर हाणे हिनखे पढ़ तूं लिहाज़ा ॿार आहे हींअर सिर्फ़ु लतीफ़ी अवामी ऐं अदबी फॉन्टनि ते जेके असांजे अख़बारुनि जेके असांजे मैगज़ीननि जेके असांजे अमूमी तौर ते इस्तेमालु थियनि था ॿियो असां मञूं था पिया त साईं माजिद भुरगड़ी साहिब जन जो पहिरियों कंप्यूटर जो इहो फॉन्ट आहे शबीर मुंहिंजे ख़्याल में ईअं ई कंदो ईअं ई हूंदो इन करे असां बुनियाद ते विधो आहे हिकिड़ो इहो तव्हां जेको फॉन्ट जी जेका तस्वीर विझंदव उहा लतीफ़ी अदबी या अवामी हूंदी ॿी जेका हदबंदी आहे उहा इहा आहे त तव्हांजे तस्वीर जी जेका साइज़ आहे उहा फज़ीलत वारी हूंदी 300 dpi आहे असांजे अमूमी तौर ते छॾींदा आहियूं इन ते किचल मिचल तव्हां विझी ऐं तव्हां उमेद रखो इन जो सवलो माना हिकिड़ो मिसाल इहो ॾेई सघंदा आहियूं पछतो खे तव्हां सिंधी गुजरातुनि जो किताबु पढ़ंदो हो त हली फासी वेंदो न हिनखे घटि में घटि सुठी तस्वीर ॾिजो ऐं टियों ई आहे त हुनजी क्वालिटी थोरी तस्वीर जी बहितर विझंदुसि इहे 3 सिर्फ़ु हदबंदियूं अथसि नेक्स्ट प्लीज़ थींदो छा तव्हां हीअ साइट खोलींदव sindhiocr.com साइट जी एड्रेस आहे sindhiocr.com तव्हां घटि कजोसि बंदि कजोसि डायलॉग बंदि कजोसि फ़िलहालु तव्हां जीअं ई ईंदो त तव्हांखे हिकिड़ो फ्रेम ॾींदो जंहिंमें लिखंदो त ब्राउज़ हुन में मथां लिखियलु आहे त हितां अपलोड पंहिंजी तस्वीर कंदो जेका तव्हां स्कैन कॉपी कंदव यस प्लीज़ असां हींअर करे वेठा आहियूं हिकिड़ी पंहिंजो टेस्ट में जीअं ई तव्हां हुनखे तस्वीर ॾींदव त इहा तस्वीर अपलोड थींदी जीअं अपलोड थींदी त इहा ॻाढ़ी पटी ॾिसो था नीरी पटी इहो कंप्यूटिंग पढ़े थो इन पने खे इन तस्वीर खे
जीअं इहो पढ़ी पूरो कंदो त तव्हांखे टेक्स्ट में वापसि कंदो, हे अथव तव्हांजी टेक्स्ट, हेॾां तव्हांजी तस्वीर आहे, हेॾां तव्हांजी टेक्स्ट आहे। हीअ जेका टेक्स्ट आहे इहा तव्हां कॉपी बि करे सघो था, तव्हां वर्ड ते पेस्ट करे सघो था, ऐं जे तव्हां चाहियो त इहो हे तव्हांजी कॉपी थी वई आहे, हाणे हे एडिट करे सघो था पिया। अहिड़े ई नमूने सां जेकॾहिं तव्हां चाहियो त इहो फाइल तव्हां टेक्स्ट में डाउनलोड थी सघे थो पियो। मां हिकु दफ़ो वरी बि तव्हांखे चवां, 95% एक्यूरेसी वधीक, हे ॾिसो मुंहिंजो पहिरियों घर, हीअ टेक्स्ट अथव, इहा तस्वीर में हुई, वापसि वञो। हिन जी जेका असल हक़ीक़त आहे, जेका तव्हां सभिनी खे थोरो इहो टेक्निकली मां ॿुधाईंदो भला, असांजो जेको पहिरियों हे वर्जन आहे इहो असां ऑनलाइन रखियो आहे, ऐं उमेद इहा था पिया कयूं त 6-7 महीननि में या घटि में घटि मथी 21 फरवरी वारे प्रोग्राम में असां तव्हांखे हिकु ॿी ख़ुशख़बरी ॾियूं त इहा एप्लीकेशन सूरत में तव्हांखे मोबाइल में विझी ॾियूं, जंहिंमें तव्हां फोटो कढो, बटन हणो, सिंधी ॿोली तव्हांजो सॼो किताबु अची वञे। साईं मशहूर कारी साहिबु जेको कैनेडा मां आयो आहे, उहो हिकु किताबु सिंधी ॾिसे, पंहिंजे मोबाइल खे हुनजे मथां रखी फोटो कढे, बटन हणे, जेको टेक्स्ट पढ़े हुनखे टेक्स्ट जी शक्ल में मिली वञे, SMS कंदा वञो, तव्हां दुनिया खे जहान खे ॿुधाईंदा हलो। OCR ऑप्टिकल कैरेक्टर रिकॉग्नाइज़र या अखर शनास, असां जेके कंप्यूटिंग जी थोरी घणी ॿोली सम्झूं था पिया, असां चवंदा आहियूं ॿोली तरक़ीअ जे मंज़िल ते 50% पहुची वई जे कंहिं ॿोलीअ खे OCR आहे। मशीन जॾहिं तव्हांजी ॿोली सम्झे, पढ़े, ऐं उन OCR ताईं पहुचण लाइ मां सम्झां थो त जेको अॼोको ॾींहुं हुयो, भाग भरियो ॾींहुं जेको तव्हांजे साम्हूं असां हे करे ॾेखारियोसीं। नेक्स्ट प्लीज़। मां तव्हांजे साम्हूं अलाए केतिरा हिन भेरा मां हिन सां ॻाल्हायो आहे, हिन जवाबु ॾिनो आहे अंग्रेज़ीअ में, ईअं थियो आहे, अलाए केतिरा दफ़ा ईअं थियो आहे। उहो दोस्त चवंदा आहिनि हिनखे डुगडुगी आहे हथ में, भला मां हिन सां सिंधी ॻाल्हायां, मूंखे सिंधीअ में जवाबु ॾियो। हींअर त मां हिनखे सिर्फ़ु एतिरो थो चवां, अंग्रेज़ी आहे, को सवाल तव्हांजे ज़हन में हुजे मां पुछी सघांसि हिन खां, हू इज़ प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान? The president of Pakistan is Mamnoon Hussain. अच्छा, हाणे जे मां हिन खां छड़ो एतिरो फ़क़ीराणीअ खां पुछां पाकिस्तान जो सदर केरु आहे, छो त साईं ॿोली न आहे। ऐं छड़ो इहो मां मज़ाक में तव्हांखे थो पियो ॿुधायां त मां ममनून हुसैन मुंहिंजो को प्यार आहे, मां हुन जो नालो थो पुछां ई कोन्हे। दुनिया जो जेको सवाल हिन खां पुछो हिन वटि जवाबु आहे, ऐं चैलेंज थो कयां तव्हां सभिनी खे, तव्हां सवाल पुछोसि अंग्रेज़ी में, जवाबु ॾींदो, हिसाबनि जा जवाब ॾींदो, केमिस्ट्री जा जवाब ॾींदो, बायोलॉजीअ जा जवाब ॾींदो, तदरीस जा जवाब ॾींदो, शेक्सपियर जे नावलनि जा तव्हांजे साम्हूं ज़िक्र कंदो, ड्रामनि जा आर्टिस्ट ॾींदो, दुनिया जा वीडियोस तव्हांखे ॾींदो। अहिड़ो दक़ीक़ सरिश्तो आहे पर अंग्रेज़ीअ में। ठीकु, व्हाट इज़ द ओरिजिनल नेम ऑफ दिलीप कुमार? Dilip Kumar's full name is Mohammed Yusuf Khan. मोहम्मद यूसुफ खान। अॼु असां सभु लिखो प्लीज़, अॼु असां सभु हिते वेठा आहियूं, बटण हणंदव नतीजे ॾिसण जे लाइ, देर बेतरी। अॼु असां सभु हिते वेठा आहियूं। सिंधी ग्रामर, अंग्रेज़ी ग्रामर, पार्सिंग कोड, उहो जेको मां तव्हां हिन सां मां अंग्रेज़ी थो ॻाल्हायां, हे अंग्रेज़ीअ में जवाबु त ॾियो परे कोडनि जे करे। हिन ते कमु हले थो, ऐं इनशा अल्लाह ताला 4 महीननि में तव्हां जेको लफ़्ज़ विझंदोसि हुनजो पार्सिंग कढी सघंदो। असां जॾहिं अॻिते हली बिल्डिंग ठाहींदासीं सिंधी ॿोली जे आवाज़नि जी, दर हक़ीक़त परीहं टेबल ते ठहियल हूंदी। तमामु डिघो मुस्तक़बिल में इहो वारो आहे। मां आख़िरी जेका मां ॻाल्हि हिकिड़ी कंदुसि, मां इहो सभु कुझु न करे सघां जेकॾहिं मूंसां गॾोगॾु ॿाहिरूं मददूं न हुजनि। मां शबीर कुंभर या मां थोरा कॾहिं लाहिण ते जा मूंखे न लही सघां। शबीर कुंभर हर वक़्तु जॾहिं मां फांट जो हुयो, मूंखे ख़बर आहे, छो त माजिद बुरगड़ी साहिब जेको पहिरियों फांट ठाहियो हुयो उहो ॾाढो प्राइमरी हुयो। वरी असां हिन फांट खे
6 शिकलियूं ॾिनियूं आहिनि, तॾहिं वञी इन जॻह ते वञी पहुता आहियूं। ऐं पोइ ईअं बि थींदो त मां शबीर खे फ़ोन करे चवंदुमि, शबीर मूंखे ॾाढो कमु आहे, प्लीज़ हे कर, शाबस अथसि, ज़ाल जो भाकुर छॾे उन कम ते हिन कमु कयो, बचनि खे छॾे हिन कमु कयो। साइमा जे लाइ हिते तमामु वॾियूं रुकावटूं, आउटसोर्स डेवलपर, सॼी दुनिया आउटसोर्स ते वञे थी पई, हिकु ॿिनि माण्हुनि जो कमु कोन्हे। उन फील्ड में असांजे ई BOJ जा मोतबर माण्हू आहिनि जिन मूंखे झलियो त असांजी घोस्ट एम्प्लॉय आहे, लैंग्वेज अथॉरिटी जी घोस्ट एम्प्लॉय न कयोसि, उनजे बावजूदि बि असां कम ई करियाऊं। ऐं सॼो OCR जो क्रेडिट जेकॾहिं मूंखां को वॾो दिलि में पुछंदो त मां साइमासगर कॉलेज जो नालो खणंदुसि, माजन थोरगड़ी जा थोरा उबैद जा। ऐं असांजे विच में हिकिड़ो रोबोटिक दोस्त आहे मुंहिंजो फहद, जंहिंजो मां ज़िक्र न कयां त मुंहिंजो सॼो कमु डसिजी वेंदो हलियो। मां फहद जा थोरा न लाहे सघंदुसि, मां गफ़ूर साहिब जो लख लख थोरा हितां, मुंहिंजा साईं तंग ॾाढो था कयो पर कमु कंदासीं, आबाद हूंदव, कुर्ब तव्हांजा लख लाइ हिकु। साईं इहो असांजो अमर फयाज़ जंहिं असांखे घुमाए छॾियो, भरपूर क्लैप असीं पंहिंजे अमर फयाज़ जे लाइ। ऐं ख़ाली हथ असीं हिन खे नथा छॾणु चाहियूं। शील्ड आहे जेका असीं पंहिंजे महबूब साईं सरदार शाह जे हथां अमर फयाज़ जी ख़िदमत में यादगार शील्ड आहे जेका हू ॾेखारींदो, हिकिड़ी खे बॉक्स ॾींदो, हिकिड़ी खे शील्ड ॾींदो, घर वारा ख़ुशि थी वेंदा। अमर अचो ऐं सरदार शाह सां खां पंहिंजी शील्ड वठो। उन खां पोइ पंहिंजी भेण, पंहिंजी न्याणी साइमा असगर खे गुज़ारिश कंदुसि त पाण अची साईं सरदार शाह साहिब जिन जे हथां, अमर शायदि हिते मौजूदु न आहे त उनजी शील्ड बि अमर फयाज़ ई सरदार साईं खां वठंदुमि। ऐं गुज़ारिश कंदुसि उन खां पोइ साइमा असगर जेका डेवलपर आहे, हेल्पर आहे, उनजी शील्ड। ऐं गुज़ारिश कंदुसि अनीस काका खे त पाण अचे ऐं पंहिंजे हिसे जी शील्ड सरदार साईं जिन जे हथां वठे। हिन वक़्तु असीं उन्हनि 20-19 किताबनि जी महूरत तव्हांजे आॾो आणींदासीं। असांजे गफ़ूर साईं जिन लॻभॻि पौणा 5 महीना 4.5 महीना थिया आहिनि संदन टेन्यूअर में जेके तमामु अहम किताब अशाद पज़ीर थिया आहिनि। ऐं गुज़ारिश कंदुसि सरदार साईं खे, फ़कीरदार साईं, न्याज़ पंवर, डॉक्टर सलमान ऐं डॉक्टर गफ़ूर साईं जिन खे, डॉक्टर सुलेमान शेख साहब, अवां सभिनी जे आॾो उन्हनि किताबनि जी महूरत कंदा। अवां सभिनी जूं ताड़ियूं थी जेके ताज़ा किताब शाया थिया आहिनि। किताब आहिनि सिंधी लोक गीत ऐं ॿोलीअ जी ओसर, ही किताब डॉक्टर परसू गिदवाणी साहब जो आहे। राहतुल मोमिनीन, ही किताब मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी साहब जो आहे। सिंधी ॿोली ऐं लपीअ जो इतिहास जयराम दास दौलतराम साहब जो किताब है। सिंधीअ में ग्रामर नवीसीअ जी इर्तका शाज़िया पिताफ़ी साहिबा जो किताब। नामियारा साइंसदान काज़ी मंज़र हयात, नामियारा साइंसदान 2 काज़ी मंज़र हयात, नामियारा साइंसदान सीरीज़ काज़ी मंज़र हयात। सिंधी ॿाराणे अदब जी तारीख़ जेको हिकिड़ो तमामु ज़बरदस्त प्रोजेक्ट है जेको कंप्लीट कयो आहे ख़ालिद आज़ाद। सिंधी ॿाराणे अदब जी तारीख़ हिसो 3। फ़ने तहरीर जी तारीख़ ग़ुलाम हुसैन अंग्रेज़ साहब जेके सिंधी ॿोलीअ जा नामियारा नक़ाद, कालम निगार ऐं शाइर आहिनि। हमीद सिंधी हिकु अणथक इंसान, हमीद सिंधी साहब जिन जी एंथोलॉजी आहे जेका पुण तरतीब ॾेई हमीद साहब जिन जे नाले सां शाया कई वई आहे। ज़रई साइंस मोहम्मद ख़ान जरवार साहब तरतीब ॾिनी आहे। संगीत संसार सैयद हाकिम अली शाह बुखारी ऐं असांजे दोस्त उस्मान मेमण साहब जिन जी महिनत जो समर आहे। फ़राइज़ुल इस्लाम मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी साहब जो किताब है। सिंधी पहाका लिसानियाती समाजी ऐं सकाफ़ती अभ्यास डॉक्टर रवि प्रकाश टीक चंदानी साहब जो निहायत दिलचस्प ऐं अहम किताब है। लुगात लतीफ़ी जेका शमसुल उलमा मिर्ज़ा कलीच बेग भिटाईअ जी लुगत नवीसी जेका तरतीब कई उन सिलसिले जी कड़ी है। सिंधी ॿोली तहक़ीक़ी जर्नल जेको हूअं बि जारी थींदो रहियो आहे, हूअं बि बहितरीन हो, पर हिन भेरे डॉक्टर गफ़ूर साहब जी आमद जे करे हायर एजुकेशन कमीशन जे मयार मूजिब ऐं नई साइज़ में ऐं पंहिंजे नवनि एडवाइज़र्स सां उहो शाया थियो आहे जंहिंजी मुआवनत में असांजे दोस्त नौजवान शौकत चाचड़ जी बि
महिनत शामिल है। आइए सिंधी सेखें ही लॻभॻि 90 जे क़रीब सबक़ आहिनि, लेसन आहिनि जेके असांजी साबिक़ चेयरपर्सन सिंधी लैंग्वेज अथॉरिटी डॉक्टर फहमीदा हुसैन साहिबा जी महिनत आहे। सिंधी लैंग्वेज ही सिराज साहिब जो अंग्रेज़ीअ में किताब आहे, सिंधी ॿोली उनखे अंग्रेज़ीअ में तर्जुमे जी सूरत में। ऐं चाहींदुसि त हिननि उणिवीह ई किताबनि जेके डॉक्टर प्रोफेसर गफ़ूर मेमण साहिब जिन जे आयामकारीअ में शाया थिया आहिनि, असीं दिलि जे गहराइनि सां ताड़ियुनि जो तोहफ़ो उनजी ख़िदमत पेश कंदासीं। असांजे सफ़नि में वेठल आहे दोस्त असांजो मशहूरु फलकारो, हुनजी दिली ख़्वाहिश आहे त हुन सिंध ऐं सच जी साॼा सिंधी 52 अखरनि ते जेका शाइरी मुरतिब कई आहे, जोड़ी आहे, उनजो किताब मोहतरम साईं सैयद सरदार अली शाह साहिब जी ख़िदमत में डॉक्टर फ़तह मोहम्मद बुरफ़त साहिब जीअं ईंदा हुननि जी ख़िदमत में पेश कयो वेंदो। डॉक्टर सुलेमान शेख साहिब ऐं फ़क़ीरदाद खोसो साहिब ऐं न्याज़ मोहम्मद साहिब जी ख़िदमत में पेश कंदा। ऐं गॾोगॾु रसूल बख्श दर साहिब जिन बि पंहिंजो किताब तोहफ़े तौरु सरदार शाह साईं ऐं ॿियनि दोस्तनि जी ख़िदमत में पेश कंदा। कींझर किनारे ही किताब आहे, रसूल बख्श दर साहिब जे किताब जे लाइ भरपूर ताड़ियूं थियणु घुरिजनि। असांजो बहितरीनु साथी रसूल बख्श दर साहिब, तमामु घणी महिरबानी। रसूल बख्श दर साईं मशहूरु फलकारो साहिब जिन पंहिंजा तमामु अहम किताब, ख़ासि तरह सां मशहूरु फलकारो साहिब जो जेको किताबु आहे उहो असांजे सिंध जे 52 जेका ॿोली आहे उनजी निस्बत सां आहे। रसूल बख्श दर साहिब जिन जो कहाणी जो किताबु आहे कींजर किनारे, जेको हुननि मौज़ूज़ महिमाननि जी ख़िदमत में पेश कयो। असीं पंहिंजी महफ़िल जेका क़ौमी कॉन्फ्रेंस आहे उनजो पहिरियों ॾींहुं आहे ऐं निहायत मोहबत सां हर माण्हू जेको हिन दुनिया में हिन मैदान में लहे थो उनजी शख़्सियत जा कई पहलू आहिनि, किथे पसंदीदा आहिनि, किथे उन्हनि ते निगाह ॿी थी खजे। इनायत साहिब उन हवाले सां थो चवे त मुंहिंजो कंहिंसां भली निबाह न थिए, नाव तारीफ़ वाह वाह न थिए, काफ़िलो वाट में लुटियो त छा, मुंहिंजी तारीख़ शल तबाह न थिए। पंहिंजे तारीख़ जा मुहाफ़िज़, पंहिंजी ॿोलीअ जा मुहाफ़िज़, पंहिंजी सिंध जा मुहाफ़िज़। ऐं गुज़ारिश कंदुसि मोहतरम साईं फ़क़ीरदाद खोसो साहिब जिन खे जेके दोस्तनि जा हर दिलि अज़ीज़ दोस्त आहिनि ऐं अॼोके हिन कॉन्फ्रेंस जे मौक़े ते पंहिंजे ख़िताब सां मूंखे आगाह कनि। मोहतरम साईं फ़क़ीरदाद खोसो साहिब। जी हसन गफ़ूर मेमण साहब, चेयरमैन सिंधी ॿोली बाख्तियार इदारो, अमर फयाज़ बुरड़ो साहब, मुंहिंजो दोस्त, मुंहिंजो भाउ, जंहिंसां जॾहिं खां हैदराबाद में आयो आहे मुसलसल राब्ते में रहिया आहियूं, मुसलसल दोस्ती में रहिया आहियूं, इहो शरफ़ हासिलु आहे। ऐं संस सां गॾु जेको साथ मुंहिंजे भेणनि जो हुयो, ॿियनि भाइरनि जो, सदी ॿोली जे उन बाख्तियार इदारे जे सभिनी साथियुनि जो, उन सभु खे मुबारकबाद हुजे ऐं सॼी सिंधी क़ौम खे मुबारकबाद हुजे त उन्हनि सिंधी क़ौम जे उन्हनि भाइरनि भेनरुनि अॼु जेको कमु करे ॾेखारियो, जंहिंजी शुरूआति भुरगड़ी साहिब कई हुई ऐं उनखे पाए तकमील ते अमर फयाज़ जे उन साथियुनि ऐं उन अॼु हिकिड़ो एॾो वॾो कमु करे ॾेखारियो आहे जो कंहिं शाइर जी शाइरी हुई त अलाह ईअं न थिए जो सिंधी ॿोली किताबनि में पढ़िजे त का ॿोली हुई। हाणे अॼु हुननि इहो साबित करे ॾेखारियो त ॾींहुं क़यामत ताईं उहा ॿोली क़ाइम ऐं दाइम रहणी आहे। ही इंतिहाई वॾो कमु आहे जंहिंखे जेकॾहिं महसूस कजे ऐं उन शइ जो अहसासु रखिजे त इंतिहाई वॾो कमु आहे। दुनिया टेक्नोलॉजी तरफ़ वञे पई ऐं सॼी तरक़ी जो राज़ टेक्नोलॉजी में मौजूदु आहे ऐं उन टेक्नोलॉजी हिकिड़े आङुर जे बटण ते तव्हां सॼी दुनिया जेको आहे सो तव्हांजे नज़रुनि जे आॾो आहे। असांखे कॾहिं दोस्त ॿुधाईंदा हुआ, असांखां सीनियर दोस्त जेके अमेरिका, इंग्लैंड ऐं दुनिया जे तरक़ी याफ़्ता मुल्कनि में सफ़र करणु वेंदा हुआ, घुमणु वेंदा हुआ ऐं मोटी अची ॿुधाईंदा हुआ 10 साल 15 साल पहिरीं, 20 साल पहिरीं त असां पंहिंजे सिंध वतन में जेको असांजो घरु हो, असांखे उते कंप्यूटर ते उहो ॾेखारियो त वॾो अचरज लॻंदो हो ऐं परेशान थींदासीं त इहो कीअं मुमकिन आहे। पर
पोइ वक़्तनि ब वक़्तनि जॾहिं असां सम्झंदा वियासीं शयुनि खे त पोइ इहो ख़्यालु आयो, इहो यकीन आयो त हा सभु शयूं मुमकिन आहे। जहाज़ उॾणु मुमकिन आहे, आवाज़ हिकिड़े सेकंड जे अंदरि दुनिया जे हुन कुंड खां हुन कुंड ताईं पहुची सघे थो, त दुनिया में सभु शयूं मुमकिन आहिनि। ॿोली खे बचाइणु मुमकिन आहे, वतन खे बचाइणु मुमकिन आहे, क़ौम खे बचाइणु मुमकिन आहे, जेकॾहिं असां उन टेक्नोलॉजी ऐं उन शइ खे सम्झूं। किताब पढ़ण जो रुझान असां वटि घटि रहियो आहे ऐं घटि आहे, पर जेकॾहिं कंप्यूटर जो रुझान हिन हाणे कंप्यूटर तव्हांजो सिस्टम सॼो हिकिड़े मोबाइल में पियो आहे, जेको तव्हां फ़ोन लाइ ॻाल्हाइण लाइ इस्तेमालु कयो था, फ़ोटू कढण लाइ इस्तेमालु करियूं था, फिज़ूल ॻाल्हियुनि लाइ इस्तेमालु करियूं था, उहो तव्हांजे जेको आहे सो शइ में पियो आहे, तव्हांजे हथ में आहे, सॼी दुनिया उन में मौजूदु आहे। त भाइरो असांखे शयूं सम्झणु खपनि। ऐं अॻु में हिते ई का तक़रीब में जंहिंमें मूं चयो हुयो त असीं जेको ॿोली जे हवाले सां जेको मैसेज कयूं था उहो लिखूं त रोमन लैंग्वेज में था, पर उर्दू में लिखंदा आहियूं, आप कहाँ जा रहे हैं, पर असीं इहो साॻियो इहो लिखी सघूं था त अदा तव्हां केॾां वञो पिया, अदा तव्हां किथे आहियो। मां हिकिड़ी मज़ेदार ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त मां 2013 में जॾहिं MP चूंडियुसि, मुंहिंजो हिकिड़ो भाउ मूंसां गॾु उहिदेदार हो GSN में, यूनिवर्सिटी में मूंसां गॾु उहिदेदार हो, उन मूंखे लिखियो, मैसेज कयो त भाई मुबारक हो, आप MPA बन गए हैं, लेकिन सिंध की पारत हो। मूं हुन भाउ खे वरी फ़ोन कई, मूं चयो त मूंखे त सिंध जी पारत आहे, तूं मैसेज त सिंधी में लिख। सो इलाही शयूं आसान थी वियूं आहिनि, अमर इलाही तमामु घणियूं शयूं आसान करे छॾियूं आहिनि, ऐं सम्झ जी ॻाल्हि आहे। ऐं हिन मौज़ू ते ॿोली जे मौज़ू ते सिर्फ़ु एतिरो चवंदुसि त अहसासु रखूं था, ऐं उहो अहसासु मरण घड़ाई ताईं रहंदो, ऐं जेको बि हुकुम हूंदो हिन ॿोली, हिन वतन, हिन क़ौम लाइ सिर बि हाज़ुर आहे। तव्हांजी महिरबानी, अमर भाउ जी ख़ासि महिरबानी, साईं सरदार शाह जहिड़ो माण्हू तव्हां सभिनी खे मुबारक हुजे जो असांखे वज़ीर मिलियो आहे कल्चर जो। थैंक यू वेरी मच। क़ौम ऐं ॿोलीअ जे लाइ सिर बि हाज़िर आहे, ऐं हीउ महज़ लफ़्ज़ न हा। असांजो फ़क़ीरदाद इन हद ताईं बहादुर ऐं जुरतमंद असांजो दोस्त आहे जेको जान जो नज़रानो पेश कंदे बि का कसर न छॾींदो। असांजो एज़ाज़ी महिमान फ़क़ीरदाद खोसो अवां सां मुख़ातिब हुयो। मौज़ हाज़रीन, जीअं अवां अमर फयाज़ खे ॾिसी हैरान थिया आहियो हिन उमिरि में, त हू नासा ऐं पेंटागॉन जे साइंसदाननि वांगुरु नयूं दरियाफ़्तूं खणी कंप्यूटर में निकिरी निर्वार थियो आहे। 20-22 वरियनि खां जॾहिं काविश में न्याज़ पंवर आहे, त आउं चवां थो त हू बि पंहिंजे दौर जो एतिरो ई अहम आहे जीअं अॼु असीं पंहिंजे अमर फयाज़ खे ॾिसूं पिया। न्याज़ असांखे तव्हां ते फ़ख़्रु आहे, जॾहिं बि दोस्त था तोसां मिलण जा ॾींहं अचनि, लॻे थो ॼण त गुलनि जे टिण जा ॾींहं अचनि। जनाब न्याज़ पंवर। ऐं पहिरीं हिकिड़े शहर सां शुरूआति कंदुसि, ऐं हुन शहर जो मुंहिंजी तक़रीर सां छा तालुक़ु हूंदो उहो बाद में शायदि पाण किथे पहुची सघूं। ही राति ॾिसो कंकर न हणो ईंदो न वरी ही वणजारू, ही राति ॾिसो कंकर न हणो ईंदो न वरी ही वणजारू, का राति ॾिसो पोइ बात कयो ही शो रजायो आहे प्यारा। अॼोकी हीअ तक़रीब का आम रवाजी तक़रीब आउं नथो सम्झां, ऐं अॼोकी हिन तक़रीब खे हिकिड़ी तमामु वॾी ऐं तारीख़ी तक़रीब थो सम्झां, छाकाणि त असां अॼु जंहिं दौर मां गुज़रूं पिया, जंहिं चैलेंजिस मां गुज़रूं पिया, मुख़्तलिफ़ हवालनि सां, पर ॿोलीअ जे हवाले सां जेके चैलेंजिस आहिनि उहे तमामु घणा आहिनि। कुझु चैलेंजिस जो ज़िक्र असांजे दोस्त अमर फयाज़ कयो। ॿोलीअ जो चैलेंज, हीउ जेको नेटवर्क आहे या इंटरनेट आहे,
उन में जेका सिंधी ॿोली ॻाल्हाई थी वञे या जेका लिखी वञे थी उन जो चैलेंज, टेलीविज़न ते जेके असीं सिंधी प्रोग्राम, उर्दू प्रोग्राम या ॿिया प्रोग्राम ॾिसूं था उन में जेका सिंधी ॿोली ॻाल्हाई थी वञे उन जो चैलेंज, स्कूलनि में जेका सिंधी ॿोली नथी पढ़ाई वञे उन जो चैलेंज। इहे जॾहिं समूरा चैलेंजिस साम्हूं अचनि था त असांखे सिंधी ॿोली हिकिड़ी वॾी मुश्किल में नज़र अचे थी। असांजे दोस्त फ़कीरदाद खोसी साहिब हिकिड़ो शेर पढ़णु चाहियो, उहो शेर मां पूरो कयां। ताला ईअं बि हो जो किताबनि में पढ़िजे त हुई सिंध ऐं सिंध वारनि जी ॿोली। त वाक़ई अॼु खां 20 साल अॻु 30 साल अॻु नारायण श्याम इहो शेर चयो ऐं शायदि उन्हनि ॾींहंनि में उनखे इहो ई ख़तरो हो, जंहिं ख़तरे खे नज़र में रखंदे असांजे दोस्त अमर फयाज़ सिंधी लैंग्वेज अथॉरिटी हिकिड़ो अहिड़ो कमु हथ में खयो जेको आम तरह त नामुमकिन नज़र आयो पे, पर हिननि दोस्तनि ऐं हिन इदारे जी हिमत, जज़्बे ऐं असांजी सॼी सिंध जे माण्हुनि जी पुठभराई ऐं हिमत अफ़ज़ाई अॼो इहो कमु मुकमिल ऐं मुमकिन करे ॾेखारियो आहे। ऐं पंहिंजे तरफ़ां सॼे हिते वेठल ऑडियंस तरफ़ां पंहिंजे दोस्त अमर फयाज़ खे ऐं सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जी उन्हनि समूरनि कारकुननि खे मुबारकूं पेश कयां थो जिन हिन नामुमकिन कम खे करे ॾेखारियो आहे। ऐं उहे शयूं जेके अञा तरतीब में आहिनि ऐं पाइपलाइन में आहिनि, हिन जे जज़्बे खे, हिन जी हिमत खे ऐं सिंधी ॿोली ऐं सिंध धरती सां हिन जी जेका कमिटमेंट आहे उनखे नज़र में रखंदे असीं इहा पक सां चई सघूं था त इहे शयूं, इहे ख़्वाब ज़रूरु हिकु ॾींहुं साबिया थींदा। ॾाढो मुश्किल हूंदो आहे माण्हूअ जो ॿिए माण्हू जी क़द्र शनासी करणु। असीं क़द्र शनासी करण लाइ तमामु घटि तयारु थींदा आहियूं। को ग़लति कमु थी वञे असीं बाहुड़जी पवंदा आहियूं ऐं नॉन स्टॉप तनक़ीदुनि जा निश्तर विसाइण शुरू कंदा आहियूं। असीं समूरा कम ईअं लॻंदो आहे त असां ई कया आहिनि, के ॿिए कया ई न आहिनि। अमर फयाज़ चाहे आहे त हिते बि पंहिंजे ॻाल्हाइण माशाअल्लाह हुनखे ॾाढो ख़ूबसूरत अचे थो। हू चाहे आहे त लफ़्ज़नि जे वसीले इहो बावर कराए वञे आहे त हीअ सजमूरी जेका कामयाबी आहे मुंहिंजी आहे, मूं अकेले जी आहे, मूंखे रुॻो सिंधी लैंग्वेज अथॉरिटी पैसा ऐं ऑफिसर ॾिनी। पर हिन दोस्त खे शाबस आहे जो हुन पंहिंजनि उन समूरनि दोस्तनि जो, उन्हनि भेनरुनि जो बि ज़िक्र कयो जेके हिन सॼे कम में हुन सां साथी रहिया ऐं ॿांह ॿेली रहिया। इहो तमामु हिन क़िस्म जे कम जे हवाले सां के वॾे एवॉर्ड लाइ रिकमेंडेशन्स लाइ नाला वञनि त असांजे हिन प्यारे दोस्त अमर फयाज़ जो नालो उन्हनि में सभिनी खां मथे भरो हुजे। असां हिन ते को बि थोरो न कयो आहे। हीउ थोरो असांजी जनरेशन ते अमर फयाज़ जो आहे, पर मां सम्झां थो त असांजी जनरेशन ते बि हिन जो वॾो थोरो न आहे। इहो हिन जो सिंधी क़ौम ते थोरो आहे, सिंधी ॿोलीअ ते थोरो आहे ऐं सभ खां वॾी ॻाल्हि त असांजे ईंदड़ नसलनि ते थोरो आहे। छाकाणि त असीं ऐं हुई यकीननि हिकिड़े वक़्तु मोकिलाईंदासीं, पर असांजी जेका जनरेशन सिंधी ॿोलीअ खां परे पए थी, हुन लाइ उहे रस्ता न हुआ त उहे अॼु जे दौर जे इन्हनि समूरनि शयुनि खे सिंधी ॿोली सां कीअं जोड़ीनि। त मुंहिंजो ख़्यालु आहे असांजे हिन दोस्त अमर फयाज़ इन्हनि समूरनि शयुनि खे मुमकिन करे ॾेखारियो आहे त ही राति ॾिसो कंकन न हणो, ईंदो न वरी ही वणजारो, का ॾात ॾिसो पोइ बात कयो, ही शो रजायो आहे प्यारा। अवां जी वॾी महिरबानी। न्याज़ कुंवर अवां सां मुखातिब हुयो ऐं अमर फयाज़ जे लाइ सरदार साईं, पर असीं सभु सॼो ऐवान तव्हांजी अयामकारी अञा माशाअल्लाह आहे, तव्हीं असां सां आहियो, असीं तव्हां सां आहियूं। त बिडाईअ जो हुन जेको गंज या शाह साईं जो जेको रिसालो नेट ते रखियो आहे, त असीं घटि में घटि सिविल अवॉर्ड जे इंतज़ार खां पहिरीं हिकिड़ी अनाउंसमेंट शाह लतीफ़ अवॉर्ड त असीं हुनखे ॾियारे सघूं था ज़रूरु। अवां सभिनी जी ताड़ियूं अमर फयाज़ जे हक़ में कयूं। ज़िक्र ऐं सिर्फ़ु हिन सिंधी ॿोली जो हींअर असांजे डॉक्टर अब्दुल गफ़ूर मेमण साहिब जिन
जेको नए स्टाइल सां सिंधी ॿोली जो जेको मैगज़िन आंदो आहे उन में हिकिड़ो तमामु अहम मज़मून आहे प्रोफेसर विमी सदारंगाणीअ जो। मूं हिन वक़्तु थोरी देरि उनखे ॾिठो वेठे, अवां सभिनी जी मालूमात जेसि ताईं अवां उहो पढ़ो उन में हिकिड़ी अहम ॻाल्हि उन कई आहे त हिन वक़्तु सॼी दुनिया में 7000 ॿोलियूं ॻाल्हायूं वञनि थियूं। हीअ विमी असांखे पंहिंजी तहक़ीक़ जे मुताबिक़ ॿुधाए पई ऐं हुन जो अंदाज़ो आहे त पाकिस्तान में नॉर्दर्न एरिया ताईं जेके बि मां ॿोलियूं ॻाल्हायूं वञनि थियूं उन जो तइदादु लॻभॻि 21 या 22 आहे। पर हुन असांखे ॿुधायो आहे त भारत में हिन वक़्तु जेके मां ॿोलियूं आहिनि उन्हनि जे ॻाल्हाइण जो तइदादु 3500 आहे। 3500 ॿोलियूं विमी चवे थी त हिन वक़्तु सिर्फ़ु हिंदुस्तान जे इन जेको ग्लोब आहे उन में एशिया में ॻाल्हायूं वञनि थियूं। त हीअ सॼी मालूमात जेका आहे असांजे गफ़ूर साईं जी एडिट कयल सिंधी ॿोलीअ में मूं अवां ताईं पहुचाई। हिन वक़्तु असीं पंहिंजे महफ़िल जे ख़ासि महिमान जेके अवां जी आॾो आणींदासीं। मां कमु पिया रहियां सोचां वेठो त सिंध सीन सां शुरू थिए थो, सिगा सीन सां शुरू थिए थी, हुनजो नालो बि सीन सां शुरू थिए थो। ऐं यकीन करियो सुभान अल्लाह, कसम ख़ुदा जो तव्हीं जेकॾहिं मूंखां सवाल कयो त सिंधी ॿोली केतिरी ख़ूबसूरत आहे, केॾी हसीन आहे, त आउं चवां त डॉक्टर सुलेमान शेख जहिड़ी आहे। पंहिंजी ॿोलीअ में मियां जॾहिं चवंदे मां तोखे अहिड़ो साह ॾींदी ॿी ॿोली किथे। तमामु तर ताड़ियुनि में असांजी हिन दौर जी अज़ीम हस्ती, अज़ीम ख़िदमतगार डॉक्टर सुलेमान शेख। अवल्लाहु अलीम आला आलम जो धणी कादिर पंहिंजी कुदरत से क़ाइमु आहे कॾहिं। अॼु यकीनन हिकु तारीख़ी ॾींहुं आहे, असीं हिकिड़े तारीख़ साज़ मरहले मां गुज़रूं पिया। उन जा 2 टे सबब आहिनि। हिकिड़ो सबबु त इहो आहे, जीअं न्याज़ साहब तमामु तफ़सील सां ॿुधायो त OCR जो अॼु जेको इजरा थियो या माजिद बुरगड़ी साहब पंहिंजे बयान में चयो, उहा हिकिड़ी यकीनन वॾी ॻाल्हि आहे। वॾी ॻाल्हि इहा आहे त इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि हूंदे बि पाकिस्तान सरकार सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोली मञण लाइ तयारु कोन्हे। असांजी पार्लियामेंट इन खे नथी क़बूले ऐं हिकु बेहद इन्फ्लुएंशियल सरकारी माण्हू चए थो त इन सां वधीक झगड़ा पैदा थींदा। त हाणे इन वॾी चैलेंज, यानी जिते सॼो लोक वञे लहवारो, असीं वञूं ओभारा, त इहो आउं सम्झां थो वॾो इनक़िलाबी मोमेंट आहे जो सिंध, जॾहिं त हर को माण्हू, तव्हां इस्लामाबाद में वञो सिंधी माण्हू जो नालो वठो, कहिड़े माण्हू जो बि नालो वठो, बेहद एतिराम लाइ कयो तव्हीं सभी, पर उन्हनि जे लाइ चवंदा साईं दी लेज़ीएस्ट कम्यूनिटी, डिसऑनेस्ट ऐं हर क़िस्म जा जेके बि निगेटिव ॻाल्हियूं आहिनि से तव्हांखे सिंधी माण्हुनि लाइ ॿुधणु ईंदियूं। थी सघे त तव्हां मूंसां इख़्तिलाफ़ु करियो, पर मुंहिंजो जेतिरो नंढो तजुर्बो आहे ऐं इस्लामाबाद में माण्हुनि सां ॻाल्हाइण जो तजुर्बो आहे, ऐं कंहिं वरी मसनद ते त न वेठो आहियां, पर हिकु आम माण्हू आहियां ऐं आम माण्हूअ जा जेके जज़्बा हूंदा आहिनि से पवित्र हूंदा आहिनि, छाकाणि त उहो घटिन कूचनि में घुमंदो आहे ऐं आम माण्हुनि जी ज़ुबान ॿुधंदो आहे, सम्झंदो आहे ऐं उहा ई तव्हांखे ॿुधाईंदो आहे, जेका थी सघे थो त मथे वेठल कुर्सियुनि वारा ॿुधी न सघंदा हुजनि। त अर्ज़ु इहो आहे त जॾहिं इन नमूने सां असांजी तज़हीर थिए पई ऐं उन वक़्तु अमर फयाज़ हिकिड़ो नारो थो हणे त न, पंहिंजी करणी परणी आहे पर सिंध हयास न मरणी आहे। सो इन करे आउं सम्झां थो त हीउ उहो मौक़ो आहे जॾहिं चंद ॾींहं असांजे इन ठहराउ खे रद्द कयो वियो ऐं अॼु हिते असांजे हिननि नौजवान दोस्तनि जिन ते असांखे बेहद घणो फ़ख़्रु आहे। ऐं आउं हमेशह चवंदो आहियां त जेकॾहिं असांजे सिंध खे बचण जो को इम्कान आहे या असां वटि जेकॾहिं को थोरो घणो जीअण जो आसरो आहे त इहो असांजो नौजवान नस्ल आहे, जंहिंमें असांखे वॾी उमेदु आहे, जंहिं वॾा कम कया आहिनि ऐं जिन जो ज़हन खुलियल आहे। असीं उन दौर जा माण्हू आहियूं, आउं उन दौर जो माण्हू आहियां
जॾहिं कंप्यूटर कोन हो, ऐं कंप्यूटर शनास कोन आहियां, पर इहा ॻाल्हि आउं ॿुधायां तव्हांखे अमर फयाज़ त तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां इहो स्विफ्ट कीबोर्ड ईजाद कयो ऐं मुंहिंजे मोबाइल में उहो आहे। सो आउं जॾहिं शाह साईं जो को बैत लिखंदो आहियां त यकीन ॼाणो मूंखे हैरत थींदी त हीउ कीअं थो पूरो थिए, पर अॼु तो ॿुधायो त इहा हरकत तुंहिंजी आहे, तोखे मुबारक हुजे, माफ़ु कजे, छाकाणि त तमामु सुठी ॻाल्हि आहे, ऐं इन जो फ़ाइदो पियो वठां ऐं ईअं मुंहिंजी बि सिंधी सुधरे पई ऐं केतिरियूं ॻाल्हियूं जेके विसरनि थियूं से उन मैसेजिस जे वसीले आउं इस्तेमालु करियां थो ऐं ईअं ई मूं सिखियो आहे। सो कंप्यूटर जो जंहिंखे कंप्यूटर जी शनास ई कान्हे उन माण्हू खे कंप्यूटर तो सेखारे छॾियो, वॾी महिरबानी। हिन वक़्तु असांखे जेको साईं ज़िक्र बि कयो त फ़क़ीरदाद साहिबु त असां हिक ॿिए खे मैसेजिस जेके मोकिलियूं था घटि में घटि उहे सिंधीअ में मोकिलियूं। जेकॾहिं असांखे अहसासु आहे असीं ॿियनि खे वेही चऊं त असांजे ॿोलीअ खे तव्हां क़ौमी ॿोलीअ तौरु दर्जो ॾियो या मञियो या उनखे अहम हैसियत ॾियो, अचो त पहिरीं पाण त ॾियूं पंहिंजी ॿोलीअ खे तो दर्जो। असां पाण छा कयो आहे हुनजे लाइ? असां हिक ॿिए खे हिकिड़ो पैगाम बि सिंधीअ में नथा मोकिले सघूं, असां हिक ॿिए सां ॻाल्हाइण ऐं मोहबत जो रिश्तो बि सिंधीअ में नथा करे सघूं त ॿियनि खे कहिड़ा था ताना ॾियूं। ॿी ॻाल्हि जेका अहम ॻाल्हि आहे त असां वटि आहिस्ते आहिस्ते सिंधी पढ़ाइण जो रवाजु ख़तमु पियो थिए ऐं इहा ॻाल्हि मूं अॻे लिखी बि हुई, जंहिं ते काफ़ी दोस्त कावड़िया बि हुआ ऐं कुझु ॾे वठि बि थी काविश में। पोइ उन खां पोइ मूं पाण ई इहो सिलसिलो बंदि करे छॾियो त माना इन जो अहसासु थिए। पर हींअर कल्ह टियों ॾींहुं मूं हिकिड़ो ॿियो पढ़ियो, ऐं रुॻो सिंध सरकार खे गुज़ारिश कंदुसि, साईं वेठो आहे, सिंध सरकार जा ॿ नुमाइंदा असां वटि वेठा आहिनि, हिकिड़ो वज़ीर साहिबु आहे ऐं ॿियो असांजो मेंबर साहिबु आहे। सिंध सरकार सॼे दुनिया जे प्राइवेट स्कूलनि खे सिंध जे ॿाहिराड़ियुनि में स्कूल खोलण जो लेसन ॾिए पई ऐं उहे लिखनि था त पंजाब जे बोर्ड जो करिकुलम असीं पढ़ाईंदासीं ऐं तव्हां जे कानून में सिंध हुकूमत पंहिंजे कानून में 1972 में लिखियो आहे त सिंधी ॿोली पढ़ाइणु ज़रूरी आहे ऐं सिंधी ॿोलीअ जे लाइ एक्ट तव्हां पास कयो आहे। ऐं पर तव्हां साॻे वक़्त ते सिंध में ॿियनि ॿोलियुनि खे पढ़ाइण जो त लाइसेंस ॾियो था ऐं उहे चवनि था त असीं सिंधी कोन पढ़ाईंदासीं, छाकाणि त नेशनल करिकुलम जो हिसो ई कोन्हे। तव्हां हुन ते कहिड़ो क़दम खयो आहे? को बि क़दम कोन खयो आहे, मूंखे माफ़ु कजो, को बि क़दम कोन खयो आहे तव्हां। ऐं बाक़ाइदगी सां अञा नओं स्कूल सिस्टम स्पिरिट स्कूल जे नाले सां अञा कल्ह एडवर्टीज़मेंट छपी आहे असांजे मुअज़्ज़िज़ काविश में, छाकाणि मुंहिंजो मुतालो रुॻो काविश ऐं अवामी आवाज़ आहे, इन करे आउं वधीक नथो ॼाणा, पर उन मुताबिक़ बि असीं इहे ॾियूं पिया। उन खां पोइ असांजा पंहिंजा तव्हां असां जेके बि साञाइवंद माण्हू आहिनि उन्हनि दी सिटीज़न फाउंडेशन खे 4-4 एकड़ ज़मीन मुफ़्त में ॾियो था त बाबा तव्हां स्कूल ठाहियो। ऐं जॾहिं उहे स्कूल ठाहीनि था त उहे चवंदा साईं असीं नेशनल करिकुलम पढ़ाईंदासीं, सिंधी कोन पढ़ाईंदासीं। इहो सिंधीअ खां यानी अरबी पढ़ाइण लाइ तयारु आहिनि, अंग्रेज़ी पढ़ाइण लाइ तयारु आहिनि, उर्दू पढ़ाइण लाइ तयारु आहिनि, चाइनीज़ जो पढ़ाईंदा पर सिंधी न पढ़ाईंदा। इहो छा आहे? असां सिंधीअ जी ॻाल्हि था करियूं त असांखे चवनि था तव्हीं मुतसिब आहियो, पाकिस्तान में तासुब था फैलायो, पर ॿिया जेकॾहिं असांजे सूबे में वेही सिंधीअ जे ख़िलाफ़ु कमु कनि उहे मुहिबे वतन आहिनि। असीं छा सम्झूं? केॾां वञूं? कंहिंसां ॻाल्हायूं? इन करे मुंहिंजी गुज़ारिश सिंध जे सभिनी मुअज़्ज़िज़ मेंबर साहिबान खे आहे त इन क़िस्म जे स्कूलनि में जेके बि स्कूल सिंध में कमु कनि था पिया, सिंध माना कश्मीर खां वठी कराचीअ ताईं सिंध आहे, माफ़ु कजो असीं देरा गाज़ी ख़ान जी ॻाल्हि कोन था करियूं। उन से में जेके बि स्कूल आहिनि उहे सिंध जे कानून मुताबिक़ सिंध जो करिकुलम पढ़ाई। सिर्फ़ु हिकिड़ो रेज़ोल्यूशन तव्हांजो खपे असांखे ऐं हिकिड़ो कानून खपे, उन ते एतमाद करियो महिरबानी करे, जेकॾहिं तव्हां चाहियो था त सिंधी न त ॿी सूरत में हिन वक़्तु नंढनि नंढनि ॻोठनि में
मुंहिंजे ॻोठ में 4 स्कूल अहिड़ा था हलनि जंहिंमें सिंधी कान थी पढ़ाई वञे। जेको ॻोठु लतीफ़ साईं खां अडाइन मेलनि ते आहे, लतीफ़ साईं जे पाड़े में सिंधी कान थी पढ़ाई वञे त लतीफ़ खे केरु पढ़ंदो, केरु सम्झंदो? मूं इहो ॾिठो आहे नौजवाननि में केतिरा नौजवान मुंहिंजा साथी जेके साइंस में पढ़िया आहिनि, कंप्यूटर्स में पढ़िया आहिनि। अमर फयाज़ त वॾी ॻाल्हि कई आहे ऐं तमामु सुठो कमु पियो करे, पर मूं केतिरा अमर फयाज़ जा साथी यानी सॉफ्टवेयर इंजीनियर्स ऐं कंप्यूटर साइंस जे माहिरनि सां ॻाल्हायो आहे। उन्हनि खे जेकॾहिं को बैत पढ़ी ॿुधाईंदुसि त उहे हिकदमि चवंदा त अंकल इन जो तर्जुमो ॿुधायो। बाबा ही सिंधीअ में आहे ऐं आऊं तव्हां सां सिंधीअ में पियो ॻाल्हायां, जो पर असांखे सम्झ में न आयो। सो इन करे मूंखे इहा बि ज़रूरत महसूसु थी त असां छा लतीफ़ जी साञाह, शाह जी साञाह जे नाले सां शॉर्ट कोर्सिस शुरू कयूं जेके मुख़्तलिफ़ हंधनि ते, जीअं कंप्यूटर्स वसीले बि तव्हां, छाकाणि जेके बि ॻाल्हियूं कयूं से डूएबल आहिनि, उहे थी सघनि थियूं। हाणे इहो मूंखे यकीन आहे, छाकाणि त अमर फयाज़ सां कुझु मख़सूस मुलाक़ातूं थोरियूं घणियूं 2-3 मुलाक़ातूं थियूं हूंदियूं पंहिंजी ज़िंदगीअ में, पर आऊं सम्झां थो ज़रूरु थियूं आहिनि। ऐं आऊं सम्झां थो जेतिरो टैलेंट तव्हांजे टीम वटि आहे, शबीर साहबु आहे, ॿिया दोस्त आहिनि, या असांजो हुते कराची में सुलेमान वसाण आहे जेको सिंधी किताबनि जी हुन वॾो कमु कयो आहे, त हुनखे नेट ते आंदो अथई। त इहे सभु गॾिजी करे शाह जे साञाह ते हिकु आम नौजवाननि लाइ कोर्सिस शुरू कजनि, जीअं उनखे पढ़ाए सघिजे। जेसिताईं लतीफ़ जी साञाह खे आम न कंदो तेसिताईं सिंध जी न सघंदी। सिंध जे जीअण जो हिकिड़ो ई तरीक़ो आहे। मुंहिंजी तव्हांजी वॾी महिरबानी, ऐं तव्हांखे वधीक तव्हांजो वक़्तु न वठंदुसि। तव्हां मूंखे वॾे एज़ाज़ सां नवाज़ियो जो अॼोके हिन तारीख़ी शाम ते मूंखे महिमान तौरु सॾियो। ऐं तव्हांजो थोराइतो आहियां ऐं अमर फयाज़ ऐं संदसि टीम खे तमामु घणियूं मुबारकूं, डॉक्टर अब्दुल गफ़ूर साहब खे तमामु घणियूं वाधायूं जंहिं हिन कम खे अॻिते वधायो। मूंखे उमेदु आहे त साईं सरदार शाह सियासत पंहिंजे जाइ ते, पर सिंध सभिनी खां अज़ीम आहे। साईं पार सियासत पंहिंजी जाइ ते, पर सिंध सभ खां अज़ीम आहे। ही मैसेज हुयो असांजे महफ़िल जे मोहर मोहतरम साईं सैयद सरदार अली शाह साहब जे हवाले सां डॉक्टर सुलेमान शेख, जंहिंजो वजूद या जंहिंजी मौजूदगी असां सभिनी जे लाइ वॾियुनि हिमतुनि ऐं जदोजहद जो बाइस। अवां इश्क ते पंहिंजे नज़रुनि जा पहिरा अञा तेज़ करियूं पिया असीं इश्क जी रहनुमाई। निगाहूं खणी दाद जे लाइ मुरकण जी कहिड़ी ज़रूरत, अमी आयो सुहिणा अवां जी आई वॾी ॻाल्हि आहे। हिकिड़ो दफ़ो सिंध खे वरी ॼाणण वारी जेकॾहिं नौजवान शख़्सियत असांजो प्यारो आहे त पोइ सरदार शाह आहे। असीं सिंध जी क़यादत में अवां खे अञा अॻिते हले केतिरो ॾिसणु चाहियूं था। हीअ असांजी दिलि जो आवाज़ु आहे। ही राति ॾिसो कनकर न हणो, ईंदो न वरी ही वणजारो, कुझु ॾात ॾिसो पोइ बात करियो, ही शोर अजायो आहे प्यारा। असां सभिनी जो प्यारो सैयद सरदार अली शाह। यकीनन जीअं नियाज़ साहब ॻाल्हि कई ऐं डॉक्टर सुलेमान शेख साहब ॻाल्हि कई, त यकीनन हिकिड़ो तारीख़ी लम्हो आहे, मेकिंग ऑफ सिंध। मूंखे अलाए छो लॻंदो आहे त अॼु खां 300 साल पहिरीं हिकिड़ी सिंध तॾहिं जुड़ी हुई जॾहिं शाह लतीफ़ ऐं मियां इनात जी मुलाक़ात थी हूंदी, जॾहिं मुंतकिली फ़िक्र जी ऐं रूह जी ट्रांसफॉर्मेशन थी हूंदी। ऐं वरी अॼु मूंखे ईअं लॻे थो त अॼु ही जेको सिंधी ॿोलीअ जी रीइनकॉर्नेशन थी आहे, ही ॿियो जनम थियो आहे, ही मुंतकिली आहे हिकिड़े दौर मज़ा ॿिए दौर में दाख़िल थियण जी, ऐं इहा गवाही बि आहे त सिंधी ॿोली नओं जनम वरितो आहे ऐं सिंधी ॿोली जीअंदी सदा। ही अमर फयाज़ सां, शबीर सां मुंहिंजी अॻ में ग़ालिबन मुलाक़ात कोन हुई कॾहिं,
आऊं फर्स्ट विज़िट ते ब्रीफिंग वठण हिते पहुतुसि, जिते मिठो मेहरी साहब वेठो आहे हिते आऊं वेठो हुजां, मुंहिंजे पासे खां गुरु चेयरमैन साहब वेठो हुजे, हिते रसूल बख्श वेठो आहे दर्स, हिते हिकिड़ो हमरा ब्रीफिंग पियो ॾे, त उन खां पहिरीं चेयरमैन ब्रीफिंग ॾिनी, उन खां पोइ अमर फयाज़ आयो। इहो मुंहिंजो पहिरियों हुन सां मुलाक़ात आहे, तारुफ़ आहे। हिन ॻाल्हाइणु शुरू कयो कॉन्फिडेंस सां, अखियुनि में उम्मीद, चमक, ख़्वाब ऐं जज़्बो। हुन ॻाल्हि कंदे कंदे हिकिड़ी ॻाल्हि कई त हाणे ॿोली लिंग्विस्ट कोन बचाईंदा, हाणे लैंग्वेज इंजीनियर बचाईंदा। मूं इहा ॻाल्हि क्लिक कई, मुंहिंजो बराबरि, हाणे लैंग्वेज इंजीनियर बचाईंदा, छो त शयूं हाणे पननि तां उॾामी स्क्रीन ते हलियूं आहिनि, ऐं इहा तकड़ी हिकिड़ी स्विफ्ट ऐं रैपिड जेका आहे उहा दुनिया में चेंज आई आहे। गुज़िरियल 2 ॾहाकनि खां उहा दुनिया जे तब्दील थियण में 200 साल वरिता, उनखे इन इन्फोटेक रेवोल्यूशन जेको आहे उन 2 ॾहाकनि में तकड़ो तब्दील करे छॾियो आहे। इलाही दुनिया जूं शयूं, ॿोलियूं, उलूम, उनजी प्रिजर्वेशन, उनजी प्रमोशन जा तरीक़ा अंदाज़ ई तब्दील थी विया दुनिया में। मूंखे इंट्रस्ट इन हिकिड़ी ॻाल्हि में हो, आऊं आयुसि त मूं पहिरीं इहो चयो त मूं चयो प्रपोज़ल तव्हां ॾींदो, ऐं ही मूंखे ॻाल्हि अलीम जे अकुल में वेठी आहे, ऐं लैंग्वेज इंजीनियरिंग जे इदारे जे क़याम जो ऐलान कयूं था। ऐं तव्हांखे इहा ॻाल्हाईंदे, तव्हांखे ॿुधाईंदे मूंखे इहा ख़ुशी थिए पई त अॼोके ॾींहुं असांजे डिपार्टमेंट जे टेंडर जी आख़िरी तारीख़ हुई, ऐं लैंग्वेज इंजीनियरिंग माजिद बुरगड़ी लैंग्वेज इंजीनियरिंग इंस्टीट्यूट जो टेंडर कंप्लीट थी चुको आहे, ऐं 15 ॾींहंनि खां पोइ कमु स्टार्ट थी वेंदो। माण्हू पंहिंजो पहिरियों इज़हार को बि माउ जे पेट मां ॼमी अचे थो त उहो पहिरियों इज़हार माउ सां करे थो, रोई करे या पितकड़ियूं अखियूं खोली हुनजे अखियुनि ऐं चहिरे ॾांहुं ॾिसी करे। दुनिया जा सभु जेके दर्दवंद माण्हू हुआ, तख़लीक़कार हुआ, उन्हनि दांह माउ खे ॾिनी आहे। मूंखे माउ मजाज़ पिञारे जीअं पिञियो, वहे मंझे वॻ खथूरी ॾार चरे। शायदि ही शबीर ऐं अमर जहिड़नि कैरेक्टर्स लाल लतीफ़ चयो हूंदो, जेके बिज़ाहिर त हैदर चौक जे के किताब घर ते सरदार शाह इसाक समय जे ताज जोए खां शाइरी ॿुधंदा हुजनि, ऐं उन लॾे सां उन लॾे जहिड़ा थियो घुमनि, पर मंज़िल परे ऐं ख़्वाब ॿिया था ॾिसनि, सोचिनि कुझु ॿियो था। वहे मंझे वॻ खथूरी ॾार चरे, माउ मुंहिंजे करहे पधर न लॻे पग, जग सी जहिड़ो जग हीअं सी हुत चरे। उन्हनि खावड़ी उहो किरदारु शायदि लतीफ़ साहब पाण इन इहो उन लाइ शइ पंहिंजे लाइ चयो हुई, ऐं इहो इज़हार जेको पंहिंजी माउ सां, माउ ॿोलीअ सां जेको हिननि कयो आहे, सची ॻाल्हि आहे त हिननि जे हिते फ़ख़ुरु त थिए थो, पर हिन जे कम ते असांखे सची ॻाल्हि आहे इश्क थी वियो आहे। ऐं सम्झां पियो अॼु खां 15 साल पोइ मुंहिंजी जेका नंढड़ी आहे उहो सुबुह जो जेॾी महिल स्क्रीन ते वेंदी या पाम टॉप ते, दुनिया फ्लोर टॉप, पहिरियों कंप्यूटर ठहियो हुनखे चवंदा त फ्लोर टॉप जो, ज़मीन ते कमरे जेॾो हो, ज़मीन ते रखिबो हो, पोइ उतां खां उॾामी टेबल टॉप थियो त टेबल ते रखण जेॾो, उतां खां वरी अची हज में वेठो वरी थियो लैपटॉप, उतां खां वरी जो टप ईअं त सिधो अची थियो पाम टॉप, जेको अॼु असां वटि स्मार्ट फोन तरी ते कंप्यूटर आहे। सुभाणे हितां खां जंप हणी थींदो फिंगर जो टिप टॉप,
जॾहिं हिते हीअं असांजो 20 साल खां पोइ हिन फिंगर में लॻल चिप खे जॾहिं ऑपरेट कंदो, हीअं आङुर घुमाईंदो स्क्रीन ते, ज़रीना बलोच जो कलाम हलंदो, त ओॾी महिल ज़रूरु अमर फयाज़ ऐं शबीर खे उहो नसुल यादि करे, जेको ही कमु करण उन तरफ़ वञनि पिया। यकीनन कंटिन्यूटी पैदा थींदी। असां वटि बदकिस्मती रही आहे त वॾे कम में वॾनि माण्हुनि जी वरी कंटिन्यूटी न रही आहे, घटि रही आहे, डिसकंटिन्यू थी थो वञे। हिकिड़े फेज़ में फर्द इदारा ठाहिनि था। साईं जेमसेद अदबी बोर्ड ठाहियो, उन इदारे हिकिड़े हद ताईं वरी फर्द पैदा कया। ॿिए फेज़ में उहे इदारा जेके आहिनि उनजी कंटिन्यूटी कोन रही आहे। अशर जेको अदबी बोर्ड जो असीं ॾिसूं ऐं ॿुधूं था, या मजमूई तौर ते इदारनि जो, या कंटिन्यूटी ऑफ वर्क न आहे। ही इदारा क़ाइमु करण जेको लैंग्वेज इंजीनियरिंग जो इदारो क़ाइमु थिए थो, मूं भुरगड़ी साहिबु जॾहिं माजिद भुरगड़ी साहिबु आयो हो तकलीफ़ करे मुंहिंजी ऑफिस, जॾहिं शबीर ऐं अमर गॾु आहे, तॾहिं मूं इहा उते ॻाल्हि कई। मूं चयो साईं जेको तूं सियाटल में रही हिन नौजवान ॿिन्ही खे घुराए उते गूगल सां, माइक्रोसॉफ्ट सां, सभिनी सां जेको मीटिंगूं करणियूं पवनि कयो। इदारो असां क़ाइमु करे छॾियो आहे लैंग्वेज इंजीनियरिंग जो। उनखे बाक़ाइदे इदारे जी शिकिल ॾियो। ऐं सुबुह जो असां वटि असांजी हाणे सोसाइटीअ में सिंधी ॿोलीअ लाइ सिंध वटि 2-4 माजिद भुरगड़ी, 10-12 शबीर कुंभार, 20 खनि अमर फयाज़ हुजणु खपनि। कमु वधंदो। सिंध में हूंदा पैगंबरनि खां घणा शाइर मुंहिंजे ख़्याल में, ऐं पाण बि शाइर आहियां। दुनिया में एतिरा नबी कोन आया हूंदा दर साहिब जेतिरा सिंध में शाइर हूंदा। जीअं अलाह हयाती ॾींदो, मूं समेत आऊं बि शाइर आहियां। जे पारां थो लॻो त मूंखे बि लॻंदो। हाणे कंप्यूटराइट खपनि, ॿियनि फील्ड में माण्हू खपनि। एॾो वॾो गेम चेंजर प्लान सीपैक जो स्टार्ट थियो आहे। सिंध शामिल आहे। 64 मुल्कनि खे कनेक्ट करे थो चाइना। इंग्लिश चैनल खां वठी, पोलैंड खां वठी, बायलोरशिया, रशिया, उतां खां वेंदे सॼो अफगानिस्तान खां वेंदे गवादर खां वठी सिंध कनेक्ट थिए थी। केटी बंदर कनेक्ट थिए थो। असांखे सोचणो आहे। मूं डॉक्टर साहिब सां वेठो हुउसि, मूं ॻाल्हि पई कई त असांखे सिंधी ॿोलीअ ते असीं कयूं पिया कमु, सभु शयूं थियनि पियूं, पर हिकिड़ा आम सलीस चाइनीज़ कोर्स बि शुरू थियणु खपनि। असांजो नौजवान जेको ड्राइवर आहे, सुज़ुकी हलाए थो हैदर चौक ऐं पकोड़ा चौक जे विच में, उनखे सिंधीअ मां चाइनीज़ सेखारियूं त सुबुह जो उहो सिंधी ॻाल्हाइण सां गॾोगॾु के चीनियुनि चपटनि सां गॾु उनजी गाॾी बि सिंध जे रोडनि ते दौड़ाए, ऐं इहो ख़्वाबु साबिया थिए त उहो ई ड्राइवर हुजे जेको हिननि खे खणी बीजिंग ताईं पुॼाए। कनेक्टिविटी। आई होप के तव्हां हिन ते डॉक्टर साहब तयारु कंदो, गफ़ूर साहब, को प्लान। त असां चाहियूं था त हैदराबाद ऐं कराचीअ में असीं चाइनीज़ लर्निंग सेंटर बि स्टार्ट कयूं। असांजे माण्हुनि जी खपत थिए दुनिया में। मज़ो तॾहिं थिए जॾहिं उहो ई जेको ड्राइवर जेको बस हलाए थो या रक्शो हलाए थो या सुज़ुकी हलाए थो, उहो जॾहिं हितां खां चाइनीज़ सिखे त बीजिंग में लतीफ़ जा शहर उहे चाइना में तर्जुमो करे उन्हनि खे ॿुधाए। असांखे इन पासे वञिणो आहे। ऐं डॉक्टर साहिब जी ॻाल्हि सां सहमत आहियां, डॉक्टर सुलेमान शेख साहब जी। असां वटि कानून पास थिया पिया आहिनि, लेजिस्लेशन थियूं पयूं आहिनि। असेंबलीअ जे डार्क रूम में वञो त तपेदारनि वटि ॻाढ़े हुलवाण जे कपिड़े में जी ॿधल हूंदा आहिनि खाता ऐं खातनि जा रिकॉर्ड। इहे करारदादुनि ऐं कानूननि जा सथा असां वटि असेंबली में भरिया पिया आहिनि। ऐं मूंखे डपु थो थिए त केॾी महिल के असांजे कानून साज़ीअ जो पन्नू बि के पकोड़नि मथां पकोड़ा रखियल स्पीकर जी टेबल ते न पुॼी वञे। इम्प्लीमेंटेशन जो सवाल बिल्कुलु मौजूदु आहे। फैफिन सिंध असेंबलीअ खे सभ खां पाकिस्तान में इफेक्टिव असेंबली डिक्लेयर कयो त जे घणे खां घणी कानून साज़ी कई आहे। मूंखां के सवाल कयो
त सिंध असेंबली सिंध पाकिस्तान जे समूरनि असेंबलियुनि बेशुमूल क़ौमी असेंबली सभ खां घणी लेजिस्लेशन सिंध असेंबली कई आहे। मूं जवाब इहो ॾिनो त आउं फ़ख्रिया तौर ते चई सघां थो त हर वॾी शइ असां वटि हूंदी आहे, दुनिया जा हर वॾा कम पाण कया आहिनि। इहो चई सघां थो सिंध असेंबली पाकिस्तान जी वॾे खां वॾी असेंबली आहे, भले खां भली असेंबली आहे, जेतिरा कानून कया आहिनि। मूं चयो हुननि घटि कानून पास कया हूंदा, अमल घणो कयो हूंदो, असां घणा कानून पास करे अमल घटि कयो आहे। इम्प्लीमेंटेशन इज़ द क्वेश्चन। इहो कमु यकीनन हुकूमत जो आहे। हुकूमत खे अखि केरु खोलींदो? सोसाइटी जो प्रेशर, समाज जो प्रेशर, सुञाण माण्हुनि जो मुसलसल इहो सवाल उथारणु, मुसलसल सवाल उथारणु त हिन ते अमल छो नथो थिए? बिल्कुलु प्राइवेट स्कूलूं छो नथियूं पढ़ाइनि सिंधी? सभ खां वॾो मसइलो जेको डॉक्टर साहब ॻाल्हि कई त उहो नेशनल टैक्स जेको आहे बोर्ड जेको आहे उहो कैरिकुलम छो पढ़ायो वञे हिते? जॾहिं 18 अमेंडमेंट खां पोइ सूबाई शयूं थी चुकियूं आहिनि। मूं अॼु पढ़ियो त हैक हुननि वफ़ाक़ी हुकूमत जहिड़ो खाधो आहे त सूबे में हैक जेको आहे एजुकेशन कमीशन ठही नथी सघे, उहो जीअं असां वटि ठहियल आहे। इहो मञा थो त जेको फेडरेशन जो एटीट्यूड आहे कॉन्स्टिट्यूएंट यूनिट ॾांहुं, जेके आइनी इकाइयूं आहिनि असांजूं, उहो त शुरू खां वठी हुननि जो एटीट्यूड जेको आहे उहो तसबाणो रहियो आहे। बसि असांजे पंहिंजे जेका अंदर जी ॻाल्हि आहे, असांखे सिंध टेक्स्ट बोर्ड ख़ुदि खे रिफाइन करणो पवंदो, हुनखे रिफॉर्म करणो पवंदो, कैरिकुलम रीविज़िट करणो पवंदो। असीं पंहिंजे ॿारनि खे पढ़ायूं छा था? असां कंहिंखे हीरो करे डिक्लेयर कयूं था? ॿार जे दिमाग़ में असीं छा था विझूं? असीं बुनियादी तौर ते कैरिकुलम जे नाले में पंहिंजे ॿार खे उल्टा उबता वेद पिया पढ़ायूं। उहो रिविज़िट थियणु खपे। ऐं बिल्कुलु इहा तजवीज़ असेंबलीअ में बि रखंदुसि, सरकार कैबिनेट में बि रखंदुसि त सिंध जे बाशऊर हर शोबे सां तालुक़ु रखंदड़ बासलाहियत माण्हुनि ते हिकिड़ो बोर्ड तश्कील ॾियणु खपे, जेको सिंध जो कैरिकुलम ऐं सिंध टेक्स्ट बोर्ड जो सॼो सिलेबस डिज़ाइन करे ऐं उहो अप्रूव्ड सिलेबस हुजे, उहो ॿारनि खे पढ़ायो वञे। बाक़ीदार इन खां सवाइ कोन थींदो। असीं चऊं असां नेशनल टेक्स्ट खे कैरिकुलम खे त उछले छॾियूं परे, जो नथा पढ़ायूं, पर जेको असां वटि जेको अवेलेबल आहे उहो छा अप टू मार्क आहे? उहो असांजे ॿार जी ज़हनी परवरिश ऐं हुनखे सही सिमत में हुनखे वठी वञी सघे थो? न, ॿई क़दम लाज़मी आहिनि। हू इम्पोज़ न थिए, हे रिफॉर्म थिए। कुझु असांजे दोस्तनि हरमोन जो दड़ो असां इंटरनेशनल सेमिनार कयो, जेको हीअं न मुंहिंजो 20 साल अॻे जो ख़्वाबु हो। जंहिं वक़्त में असां 4 सीटरनि में चढ़ी बल्दिया कॉलोनी साफ़ी कॉलोनी जा छोला खाइण वेंदा हुआसीं। तंहिं वक़्त में इहो ख़्वाबु हो त सिंध वटि जेको इंडस वैली सिविलाइज़ेशन, जेका सिंधू सभ्यता आहे, काली बैंगन खां वठी केटी बंदर ताईं ऐं खारे छाण ताईं जेका इंडस वैली आहे, उन जो रिवाइवल इन थॉट सां थियणु खपे त असीं हिन पाकिस्तान जी फेडरेशन खे क्लेम ईअं कयूं था त हाणोको पाकिस्तान बुनियादी तौर ते इंडस वैली सिविलाइज़ेशन ऐं ॿी का शइ न आहे। असीं हिन जा ओनर थी साम्हूं अचूं ऐं बीहूं, रिक्लेम कयूं पंहिंजो जेको लास्ट ट्रेजर आहे हुनखे। उहा रिक्लेमेशन असां कीअं कयूं? भुट्टे साहब अटेम्प्ट कयो करण जो, बिल्कुलु हुनजो विजन इहो हो। जॾहिं भुट्टे साहब 73 में जॾहिं सिम्पोज़ियम कयो, तॾहिं भुट्टो साहब बुनियादी तौर ते उहो रिक्लेम करण पे वियो, वापसि वराइण लाइ। त असां चयो त असां उहो रिक्लेम कयूं ऐं उहा शइ थिए। जीअं आउं आयुसि त मूं पंहिंजे डिपार्टमेंट में जेका मीटिंग थी उन में मूं ॻाल्हियूं हुन सां हिकिड़ी ॻाल्हि चिटी हुननि सां रखी। मूं चयो सभु ॻाल्हियुनि ते आउं तव्हां सां कंप्रोमाइज़ करे सघां थो, ॿिनि शयुनि ते मूं वटि ज़ीरो टॉलरेंस आहे, ऐं कंप्रोमाइज़ न करे सघंदुसि। हिकिड़ो लतीफ़ साईं, ॿियो मोहन जो दड़ो। ॿ शयूं सिंध मां कढी था छॾियूं त बाक़ी पाछी हले छा बचंदो? जे मोहन जो दड़ो कढी छॾियो ऐं लतीफ़ साईं सिंध मां कढी छॾियो। माण्हुनि चयो 80 करोड़ रुपया सरदार शाह ख़र्च कया,
उते 2 मिलियन डॉलर जेके आहिनि उहे ख़र्च थिया। ₹1 सिंध गवर्नमेंट खां जेकॾहिं ग्रांट मिली हुजे त फाइनेंस डिपार्टमेंट जो वञी रिकॉर्ड सभु साफ़ ई उथलाए ॾिसनि। हिकिड़ी पाई बि असां कंहिं बि स्पॉन्सर जी शिकिल में वरिती हुजे, ॾियण लाइ 10 आया पई कंपनीज़ जेके स्पॉन्सर करणु पियूं चाहिनि, ₹1 बि असां वरितो हुजे नो। अॼु तव्हांजे साम्हूं आउं डिक्लेयर थो कयां, पाई जो हिसाब ॾियण लाइ तयार आहियूं। मुंहिंजी गिची मां जॾहिं वठी सघो था, छो मोहन जे दड़े जे थीम ते आउं पैसा कमाइण लाइ कोन वेठो आहियां। ₹2.30 करोड़ इन इंटरनेशनल कॉन्फ्रेंस ते टोटल ख़र्च थियो। ₹1.50 करोड़ NFM नेशनल फंड फॉर मोहन जो दड़ो जेको क़ाइमु थियल आहे उनजा। ₹80 लख मुख़्तलिफ़ स्कीमुनि मञा 10 लख 15 लख 12 लख करे असां इहे टिकेटूं पूरियूं कयूं ऐं मोहन जे दड़े जा ख़र्चा पूरा कया। मूं चयो कंहिं पब्लिक फंक्शन में ऐं इहा सॼी जेका आहे उहा तफ़सील पेश कंदुसि। सभ खां सुठो फोरम ई आहे। हाणे 2.30 करोड़ जा अची मूंखां कॉलर मां जले हिसाब वठो। आई एम हियर टू गिव यू। ऐं गॾोगॾु इहो बि चवां थो त साल खां पोइ इहा साॻी कॉन्फ्रेंस जेका आहे अभी 3 करोड़नि में कराए ॾींदो, ऐं सियासत छॾे हलियो वेंदुसि, ऐं इस्तीफ़ा ॾेई छॾींदुसि। ऐं तव्हांखे हुन सां गॾोगॾु जेके कल्चरल एक्टिविटीज़ आहिनि उहे बि तव्हांखे थींदे नज़र अचनि, छो त ॿई पैरेलल शयूं आहिनि। आर्कियोलॉजी असांजो फेस आहे, उहे मशक़ थी वियो, तव्हांजा आसार मिटिजी विया हलिया, त सुबुह जो तव्हां वटि टूरिज़म ऐं कल्चर जो कॉन्सेप्ट अलाए किथे बीहंदो मूंखे ख़बर न आहे। मोहन जो उमरकोट जो क़िलो 30 मई ते मुकमिल क़िलो जीअं अॼु खां 200 साल पहिरीं मौजूदु हूंदो तीअं उहो क़िलो साॻी शिकिल में बहाल हूंदो। तव्हां सभु विज़िट करे अॼु बि ॾिसी सघो था, उनखां बाद में वञी ॾिसिजो। पके क़िले जे दीवारुनि जे अंदरि 1 लख माण्हू आबाद आहिनि। भोटे साहब लतीफ़ाबाद जॾहिं आबाद थिए पियो तॾहिं कहिड़ो नंबर हुयो, हले 4, हले 6, हले 3, हले कहिड़ो नंबर हो? भोटे साहब प्लाट न त तव्हीं क़िलो ख़ाली करे वञी उते वियो। जेके साहब उन वक़्तु जेतिरी पॉपुलेशन हुई मौजूदु हुआ उहे उतां खां प्लाट वठी पंहिंजे नाले कराए विकिणी वरी क़िले में वेही रहिया। हाणे 2 मसइला आहिनि पके क़िले जा। हिकिड़ो त हिकिड़े ई वक़्त ते एडवेंचर कजे जंहिंमें यकीनन सूबाई हुकूमत उहो अकेले सिर कोन कंदी, जंहिंमें तव्हांजी वफ़ाक़ी हुकूमत बि तव्हां सां गॾु हुजे। लच्छू बाछा खणी माण्हुनि खे कढो, बिना कंहिं सेटलमेंट जे प्लान बणाइण जे, त हुननि खे विहारींदो किथे, राईंदो किथे? 1 लख माण्हू पूरो शहर आहे। ॿियो त अञा बि थोरो ओते लहिजे, अकुलमंदीअ सां अॻिते वधिजे, पॉइंट स्कोरिंग न कजे त ख़ाली कराईंदुसि पको क़िलो ख़ाली कराईंदुसि, वारे सरदार शाह फटाका सिंधी अची वियो मैदान ते 4 तकिरूं करे टेन्योर ख़तमु करे हलियो वियो। ॿियो अप्रोच कहिड़ी आहे त क़िले जूं दीवारूं ढहनि पियूं। क़िले जे दीवारुनि जे मथां घर ठहियल आहिनि। हाणे न क़िले जी दीवार जो कंज़र्वेशन ऐं रिस्टोरेशन जो कमु करे सघो था, दीवारूं वञनि थियूं घुरंदियूं, माण्हू मथां वेठा आहिनि, दीवारुनि जे अंदरि दुकान ठहिया पिया आहिनि। पहिरीं फुर्सत में जेके माण्हू दीवारुनि जे मथां आबाद आहिनि उन्हनि खे उतां खां ख़ाली कराए क़िले खे पंहिंजी असल शिकिल में दीवारूं उन जूं बहाल कजनि, जेको डूएबल तकिड़ो कमु आहे। उन ते मूं असांजे उतां जी चूंडियल जेके मेंबर आहिनि MQ में या दोस्त, मूं उन्हनि सां ॻाल्हायो त ही मामिलो आहे। इलाही घर टिल्ट करे विया आहिनि, जानी नुक़सानु थींदो, घर किरंदा। इन करे मूंसां गॾु हली विज़िट कयो त पाण घटि में घटि जेके क़िले जे दीवारुनि ते माण्हू मौजूदु आहिनि उन्हनि सभिनी खे उतां खां हटाए के ॿिए हंधि मुंतक़िल कयूं त असीं क़िले जी दीवारुनि खे असुल शिकिल में बहाल कयूं त क़िले जूं दीवारूं खॼी पवनि। उन ते उन्हनि मूंसां एग्री कयो आहे। असां गॾिजी विज़िट कंदासीं। पहिरियों ॾाको इहो आहे त असीं ॾाके ते क़िले खे दीवारूं जूं महफ़ूज़ करे वञूं। उन खां पोइ अॻिते
यकीनन इहो सियासी मसइलो आहे, सादो कोन्हे, तईं सम्झंदा हूंदो। रनीकोट जे हवाले सां आर्कियोलॉजी जी असां हिकिड़ी टीम इन्वॉल्व कई आहे। पहिरीं तयुनि थिए त रनीकोट कहिड़े दौर जो आहे, ठाहियो कंहिं, असां वटि मुख़्तलिफ़ राय आहे। पंवर साहिबु सासानी दौर जो सम्झे थो, बलोच साहिबु मीरनि जे दौर जो सम्झे थो। सभ खां वॾो मसइलो तव्हांजे आसार क़दीमा जे बारे में उनजी क़दामत तय करण जो तरीक़ो कहिड़ो आहे। दुनिया में ॿ शयूं आहिनि जेका उनजी क़दामत तय कनि थियूं, हिकिड़ी एक्सकेवेशन, खोटाई जितां शयूं मिलनि उन्हनि जी बुनियादनि ते तव्हां तय कंदो, ॿियो कार्बन डेटिंग आहे। बदकिस्मती सां पाकिस्तान में कार्बन डेटिंग लेबोरेटरी आहे ई कोन। मूं गवर्नमेंट ऑफ इटली सां ॻाल्हायो थ्रू काउंसिल जनरल जे, उन्हनि जी हिकिड़ी टीम अचे थी जेका रनीकोट ते अची खोटाई कंदी, एक्सकेवेशन कंदी। इहो मरहलो हितां हलंदो। ॿियो तव्हांजे साम्हूं मूंखे ॻाल्हाईंदे इहा ख़ुशी थिए पई ऐं तव्हांखे इहा ख़ुशी थींदी त पाकिस्तान जी पहिरीं कार्बन डेटिंग लेबोरेटरी पाण जून खां पोइ क़ाइमु कंदासीं सिंध में ऐं कराची में। मूं गवर्नमेंट ऑफ इटली सां ॻाल्हायो त टेक्निकल सपोर्ट तव्हां ॾियो ऐं बिल्डिंग असीं था प्रोवाइड कयूं, उन सां असांजूं ॻाल्हियूं हलनि पियूं, MOU साइन थींदो त जेका असां जून जी बजट में उहा आणींदासीं, उहो विझंदासीं। बाक़ी जेके ॿियूं मिसिंग फैसिलिटीज़ आहिनि उहो असीं हिते राइटरनि लाइ उताक ठाहियूं पिया, हिते म्यूज़ियम जे पोयां 20-22 कमरनि जी एयर कंडीशन उताक, जिते पाण शहर ॿाहिरि ॿुधंदासीं, मुशाइरा कंदासीं। रनीकोट ते बि 20-25 कमरनि जो पाण हिकिड़ो मोटेल ठाहियूं पिया, जिते पाण हलूं, फैमिलीज़ वञनि, ॿार वञनि त उते रही घुमी सघनि। आर्कियोलॉजी डिपार्टमेंट असांखे जेको तोहफ़ो इहो ॾिनो त रनीकोट जे भितुनि ते सीमेंट सां राॻो थियल हो, हुते जेको थियो पियो आहे, उन लाइ मूं उन्हनि खे चयो आहे, मुंहिंजो महिरबानी करे इहो जेको दाग़ आहे इहो मिटायो, इहो सीमेंट वारो हटायो। बाक़ी को उते बुनियादी के एॾी वॾी कंज़र्वेशन या रिस्टोरेशन जो इशू कोन्हे रनीकोट सां। रनीकोट ताईं पैच जो मसइलो आहे, उते सहूलियत जो मसइलो आहे ऐं हुनजी सिग्निफिकेंस या क़दामत तय करण जो आहे त हू आहे कॾहिं जो ऐं कहिड़ी हुनजी आहे। बहरहाल हिते हा लैंग्वेज अथॉरिटी, हिते वेठा हुआसीं सवेर डॉक्टर साहब सां, त ॻाल्हि थी त मुंहिंजो ख़्यालु हो, मूं दुनिया जे मुल्कनि में किथे ॾिठा आहिनि त लैंग्वेज जा म्यूज़ियम हूंदा आहिनि, त को सिंधी ॿोलीअ खे सम्झणु चाहे, को ॿारु अचे त 8-10 किताब पढ़ी उनखां पोइ सम्झे त सिंधी ॿोली किथां स्टार्ट थी, सिंधी ॿोलीअ जा मुख़्तलिफ़ दौरनि में लिखत कीअं हूंदी हुई, स्क्रिप्ट कहिड़ा हूंदा हुआ। उनजे बजाए हिकिड़ो अहिड़ो हॉल हुजे जंहिंमें जेको माण्हू दाख़िल थिए त उहो इंडस स्क्रिप्ट खां वठी हाणोकी लिखत ताईं हुनखे ख़बर पइजी वञे त भई हिन ॿोलीअ जो सॼो जेको प्रोसेस हो, जेको एवोल्यूशन जो प्रोसेस हो, ॿोलीअ जे ठहण जो अमल हो, उहो हितां खां शुरू थियो, हिते पहुतो। सो असां अनक़रीब लैंग्वेज म्यूज़ियम जेको आहे हैदराबाद में क़ाइमु कयूं था ऐं उन ते कमु करण जी जेके मशवरा आहिनि दोस्तनि जा, उहो पंहिंजो कमु स्टार्ट कनि। बाक़ी बिल्डिंग जेका आहे उहा असां प्रोवाइड कंदासीं। हिन जी इम्प्रूवमेंट, ख़ुदि जेका बिल्डिंग आहे इन जी इम्प्रूवमेंट करायूं था। अॼु ही सोड़ थिए पई, पोयां माण्हू बीठा आहिनि जेके वेहण जी जॻह कोन्हे, त ही ऐं मुंहिंजो ख़्यालु हो, डॉक्टर साहिब सां मूं इहो कयो त ही जेका दीवार आहे हिनखे हटाए ही यको ऑडिटोरियम जेको असीं कयूं त घटि में घटि 400-500 माण्हुनि जी वेहण जी कैपेसिटी जेका आहे लैंग्वेज अथॉरिटी में हुजे। इहो हिकिड़ो पूरो प्लान आहे जेको असां हुन में स्टार्ट कयूं था। हितां जे एम्प्लॉइज़ जी रिहाइशी स्कीम जो आहे त एम्प्लॉइज़ जेके आहिनि उन लाइ रिहाइश जी का हुजणु खपे। रिटायर थियण खां पोइ हिननि खे ॿियो को बेनिफिट कोन्हे। हिकिड़ो इहो सुवालु मुंहिंजे दिमाग़ में आहे, तव्हां सां शेयर करे थो छॾियां त असांजे इदारनि जी सभु बहितर परफॉर्म न करे सघण जो सभ खां वॾो सबबु ओवर एम्प्लॉयमेंट बि आहे। अदबी बोर्ड जो बि इहो हालत आहे, हर जॻह ते इहो थी आहे, ओवर एम्प्लॉयमेंट थी वई आहे। तमामु घणा माना मुलाज़िमनि जूं पघारूं एतिरियूं आहिनि जो ग्रांट उन में हली थी वञे, जो बुनियादी तव्हां ॿियो कमु करे नथा सघो। थी वियो आहे। असीं न चाहींदासीं त कंहिंखे बेरोज़गार कयूं या जेको आहे उनखे सहूलियतूं प्रोवाइड कंदासीं इन ई नियत ऐं शर्त सां त उहे कमु कनि, उहे महिनत कनि पंहिंजी ॿोलीअ जे बचाव लाइ। पंहिंजी ॿोलीअ में मियां जॾहिं चवंदे माउ तोखे अहिड़ो साव ॾींदी ॿी ॿोली किथे, इहा फील खणी कमु कंदव। तव्हां बि सुबुह जो अमर फयाज़
ऐं शबीर बंबरो शबीर कुंभार जहिड़ा इलाही पैदा करे वठंदव ऐं न तव्हांजी ॿोलीअ खे ख़तरो थींदो न तव्हांजे उनखे धरतीअ खे ख़तरो आहे। हिकिड़ी ॿी इम्पोर्टेंट ॻाल्हि जेका मूंखे रहिजी वेंदी लेजिस्लेशन जे हवाले सां जेका ॿोली क़ौमी ॿोलियुनि खे करण वारो ऐं इस्लामाबाद में होसि हाणे तव्हां जोयो बि हुयो हुते जेका ब्रीफिंग थी 2 बिल सेनेट में टेबल थिया पिया आहिनि। पहिरियों शायदि 2000 में 1 में 2 में मुजीब पीरज़ादे आंदो हो नेशनल असेंबलीअ में जेको उतां खां उॾामी वियो उन्हनि न करणु ॾिनो। पोइ शायदि यूसुफ टालपुर आंदो हो उहो बि डिफर थी वियो। टियों मारवी मेमण आंदो उहो बि उॾामी वियो। हाणे ही चोथों भेरो ही एफर्ट थिए पई जंहिंमें 2 बिल हिकिड़े ई वक़्त ते गॾु मूव थिया आहिनि ऐं ॿई पीपुल्स पार्टी सां लॻा पियल आहिनि। हिकिड़ो बिल उहो जेको जोए साहब ॿियनि सभिनी हिकिड़ी कंसेंसस सां ड्राफ्ट कयो हो जेको 2010 में ड्राफ्ट थियो हो जेके ससी पलीजो ऐं पंहिंजे आजिज़ धामरा मूव कयो आहे ऐं ॿियो बिल डॉक्टर करीम ख्वाजा मूव कयो आहे। मुंहिंजी 12 हिननि सां गुफ़्तगू हलंदी रही सॼे मामले ते। मूं चयो त कतई तव्हांखे ही फेडरेशन तव्हां 7 ॿोलियूं खणो 8 ॿोलियूं खणो 9 ॿोलियूं खणो 23 ॿोलियूं खणो ही तव्हांखे ईअं स्पेस न ॾींदी। हिकिड़ो बिल वापसि थियणु खपे। तव्हां सभु हिन ते हिकु आवाज़ थी इहो मुतालबो कयो त जेको कंसेंसस सां बिल वियल आहे जेको डूएबल आहे मुमकिन आहे पास थी सघे उहो आहे त 4 आइनी इकाइयूं आहिनि जेके सिंध पंजाब बलोचिस्तान ऐं केपी उन्हनि जूं जेके 4 नुमाइंदा ॿोलियूं आहिनि उन्हनि ॿोलियुनि खे क़ौमी ॿोली डिक्लेयर कयो वञे। पोइ रस्तो खुलंदो इन शर्त सां इहा शइ बि उन में लागू थियणु खपे त इहे 4 ॿोलियूं डिक्लेयर कयो ऐं उन में आइन में इहा शइ बि शामिल कयो त हाणे ॿियूं जेके वधीक इज़ाफ़ी ॿोलियूं शामिल थींदियूं उहे उतां जूं सूबाई असेंबलियूं करारदाद जी शिकिल में रिकमेंड कंदियूं ऐं उहे ॿोलियूं इनकॉर्पोरेट थींदियूं आइन में जेको मुमकिन आहे थी सघण जहिड़ो आहे। नथू न कंदा। हींअर बि इशू आहे डॉक्टर कासिम बुगे साहब वरी कल्ह हिकिड़ो अलॻि रखियो वेठो हिकिड़ी मीटिंग जंहिंमें अदीब बदीब घुराया हुई काफ़ी मुख़्तलिफ़ उतां जा सिंधी मूंखे नज़र कोन आयो हुते बाक़ी ॿियनि ॿोलियुनि जा हुआ लैंग्वेज पॉलिसी पिया ठाहिनि त मूंखे घुराई ऐं 10 मिंट गुफ़्तगू करण लाइ उते वियोसि। मूं उते इहा ॻाल्हि रखी मूं चयो इहे ही मुमकिन कोन्हे जो तव्हां 1952 में छा थियो बंगालियुनि कीअं शुरू कई पाणी पुल जे हेठां गुज़री चुको हो 56 में वञी हुनखे स्टेटस ॾियूं। हीअं समझदारी सां मूव थियणु खपे ऐं इहो प्रेशर माउंट थियणु खपे त पहिरीं 4 ॿोलियूं डिक्लेयर थियनि ऐं इहो बिल पास थिए। जे न थियो त नवाज़ शरीफ़ मार्च खां पोइ अक्सरियत में अची वेंदो। इहो ख़्वाबु रहिजी वेंदो सिंधी ॿोलीअ जे क़ौमी ॿोली डिक्लेयर थियण जो। ही वक़्तु आहे टाइम आहे जे थियो त थींदो जे न त पोइ न थी सघंदो। ईंदड़ मार्च में सेनेट जूं इलेक्शनूं थींदियूं। नवाज़ शरीफ़ तेसि ताईं जनरल इलेक्शन न कराईंदो जेसि ताईं सेनेट में हाणोकियुनि सीटुनि जे बुनियाद ते अक्सरियत वठी अचे। जॾहिं हुनखे अक्सरियत सेनेट में मिली वई हली त इहो ख़्वाबु असांजो तशना रहिजी वेंदो उजारो रहिजी वेंदो। हींअर 72 मेंबर असां वटि मौजूदु आहिनि। हिमत जे कंदासीं सभु त इहो बिल पास थी वेंदो ऐं सिंधी ॿोली क़ौमी ॿोली थी। ऐं शुक्रगुज़ार आहियां डॉक्टर साहब जो। सामिन इन सां गॾु ई ही प्रोग्राम जेको अॼु इफ़्तिताही प्रोग्राम हो सिंधी क़ौमी ॿोलीअ जे हवाले सां छाकाणि त आलमी सतह ते मादरी ॿोलियुनि जे हवाले सां ही ॾींहुं मल्हायो पियो वञे। हाणे जाफ़र मेमण खे बलोच हाल सिंधी ॿोलीअ जे बाअख्तियार इदारे मां इजाज़त ॾींदा ऐं ॿुधंदा रहंदा रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन